अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो। तव्हां सभिनि खे सभु खां पहिरियों दिलि जी गहराइयुनि सां सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में मां भली कारती कयां। उम्मीद कंदसि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव, मज़े में हूंदव, ख़ुशि जो आबाद जो। ऐं अहिड़ी तरीक़े सां असां सां गॾु तव्हांजी जेके हर सुबुह जी सुबुह जी चवंदा आहिनि पहिरीं जेकी किरणूं हूंदियूं आहिनि उन्हनि में इलाही ताक़त हूंदी आहे, उहे इलाही मुफ़ीद हूंदी आहे, इलाही फ़ाइदेमंद हूंदी आहे, उन में इलाही विटामिन्स हूंदियूं आहिनि। पर इहा बि हिकिड़ी वॾी नेमत हूंदी आहे जो तव्हां राति जो जल्दी सुम्हो ऐं राति जो जल्दी उथो। पर इलाही माण्हू खे उथियो न वेंदो आहे। पर शायदि हिकिड़ी ॻाल्हि तव्हां बि नोट कई हूंदी, जॾहिं असां हिकिड़ो दफ़ो बिस्तर निकिरी उथी वेंदा आहियूं त पोइ बसि हिकिड़ी एनर्जी पंहिंजो पाण असांजी बॉडी में अची वेंदी, हिकिड़ी एक्टिव थी वेंदा आहियूं असां। ऐं तव्हां जेकॾहिं उन बिस्तर खे छॾे ॿाहिरि जेके ॾिसंदव त सुबुह जो असांखे एतिरो ट्रैफिक मिलंदो आहे ऐं एतिरी दुनिया ॿाहिरि पंहिंजी रोज़ी जे लाइ पंहिंजे कमकाज लाइ निकितल हूंदी आहे। पर कुझु माण्हू वरी शाम जो निकिरंदा आहिनि, कुझु माण्हू सुबुह सवेर निकिरंदा आहिनि। पर मां सम्झां थी त सुबुह सवेर उथो ऐं राति जो जल्दी सुम्हो। जी बिल्कुलु, आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। सदफ़ खां ॻाल्हि विसरी वेंदी आहे पर मां पाण पंहिंजो तारीफ़ कराईंदो आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो ऐं ख़ुशबाश हूंदो। सुबुह सुबुह सां जीअं ज़िक्र कयो सदफ़ त उन ॻाल्हि में हुजूं या को कंहिं दोस्त सां मीटिंग हुजे, सभु ई समूरा कम डिस्टर्ब हिकिड़ी मामूली दर्द जे करे, हिकिड़ी मामूली बुखार जे करे। सो वक़्त ते खाओ, वक़्त ते पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो। ऐं सभ खां पहिरियां सुबुह सुबुह जा जेकी रोशन किरण आहिनि उन्हनि खे बि तव्हां वठी वठो, छो त ॿियनि मुल्कनि में इन जी वॾी अहमियत अथव, असां वटि अहमियत न आहे। ॿिया माण्हू सनबात वठंदा आहिनि, असां वटि वरी चवंदा आहिनि त मथां रंगून कारो थी वञे, इन करे उस ते न घुमो। बिल्कुलु, पर चवण जो मक़सदु इहो आहे जो सुबुह जी जेका सुबुह जो जेको पहर आहे उहा उस तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। मंझंदि जेका टाक मंझंदि आहे उहा फ़ाइदेमंद आहे। वरी 4 बजे खां पोइ वरी तव्हांजो माहौल सुठो थिए थो, उन महिल वरी तव्हां वरी पंहिंजो घुमी फिरी सघो था, ॿाहिरि निकिरी सघो था। पर अॼुकल्ह त सियारो आहे, अॼुकल्ह तव्हां कहिड़े बि मुंद में, कहिड़े बि वक़्त में, बल्कि कहिड़े बि पहर में, कहिड़े बि लम्हे तव्हां काॾे बि वञो, तव्हां मुंहिंजे ख़्याल में उन मां फ़ाइदो ई हासिल कंदो। जेकॾहिं लॻे बि त उस खां बचो न, उस खे पंहिंजी बॉडी ते लॻण ॾियो ताकी जेके तव्हांजे अंदरि बाज़ ईअं बि हूंदो आहे त असांजे अंदरि जेकी रत जी वेंट्स हूंदियूं आहिनि उहे करे ब्लॉक बि थी वेंदियूं आहिनि। पर जॾहिं उनजे मथां हिकिड़ी सन जी शुआऊं लॻंदियूं आहिनि, सम्झो असां फिज़ियोथेरेपी जॾहिं कराईंदा आहियूं इरशाद, त असांखे अंदरि गरमाइश जी शुआऊं लॻंदियूं आहिनि जेके असांजी वेंट्स बंदि थी वेंदियूं आहिनि, उन सां असांजी उहे शुआउनि सां वेंट्स खुली वेंदियूं आहिनि। पर अलाह साईं जॾहिं डायरी खे तव्हांखे उहा शुआऊं ॾिए थो ऐं हिकु सिज मतिलबु सम्झो दुनिया जी सिज न हुजे त मां सम्झां थी कुझु बि न हुजे, पर जे सिज जी हुनजी रोशनी जी बि असांखे क़दुरु करणु घुरिजे। अलाह जो हर वक़्तु शुक्र अदा करणु घुरिजे त अलाह साईं असांखे हिन नेमतुनि खां असांखे नवाज़ो आहे। सो बिल्कुलु बेएहतियाती बिल्कुलु बि न कयो कंहिं बि मामले में। पंहिंजी सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखो, इम्यून सिस्टम खे बहितर रखो। कोरोना जी वबा अञा ताईं विचड़े थी पई, अञा ताईं फैलियल आहे। असां कुझु ॾींहंनि खां वठी हुनजो ज़िक्र न कंदा आहियूं, छो त हिकिड़ी मनहूस वबा आहे न, इन जे करे असां चऊं था त थोरो ज़िक्र न कजे, घणो करे चुका आहियूं। एहतियात कयो, तव्हां पाण समझदार आहियो। पर न सिर्फ़ु इन मामले में एहतियात कयो, पर पंहिंजे खाइण पीअण में एहतियात कयो, पंहिंजे उथण वेहण में एहतियात कयो। ऐं सुबुह जो जेको पहर आहे या शाम जो जेको पहर आहे या राति जो जेको पहर आहे, इन्हनि विच में जेकी बि तव्हांजी एक्टिविटीज़ आहिनि उहे बि एहतियातनि कंदा कयो। कॾहिं कॾहिं पाण वरी इलाही जोशीला थी वेंदा आहियूं, चवंदा आहियूं त बाबा हाणे तमामु घणो कमु करिणो आहे पाण खे, अॼु न छॾिणो आहे कम खे। पोइ इन करण सां बि थोरो माण्हू बीमार थी पवंदो आहे। सो पंहिंजो पाण मिक़दार पंहिंजो चेक कयो, तव्हां केतिरी सलाहियत रखो था। ईअं जज़्बे में अची करे सभु फाइल अॼु ई सही करणा आहिनि या अॼु हे बाबा कमु करिणो आहे, सो उन में बि थोरी ॾुखियाई थींदी आहे। सेटिंग में तरतीब सां हलो त तव्हांजी जेका आहे ज़िंदगी सुठी गुज़रंदी। पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखणु घुरिजे ऐं सिहत जो सुबुह जो नाश्तो चवंदा आहिनि त इलाही ज़रूरी हूंदो आहे ऐं राति जी मानी इलाही ज़रूरी न। बेशक तव्हां मंझंदि जी न कयो, पर सुबुह जे नाश्ते में ओरियो बिस्कुट हुजणु इलाही ज़रूरी आहे। बिल्कुलु, उहा त ॻाल्हि सही आहे तव्हांजी। ओरियो जो हिकिड़ो पंहिंजो ज़ाइको आहे, ओरियो जी पंहिंजी हिकिड़ी टेस्ट आहे। ओरियो 3 फ्लेवर्स में मिलंदो आहे ऐं मार्केट में हिन वक़्तु बि मौजूदु आहे, किथां बि तव्हां वठी सघो था। हिकु त हिन जो ओरिजिनल फ्लेवर आहे, ॿियो स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ऐं टियों हिन जो फ्लेवर आहे उहो चॉकलेट फ्लेवर आहे। हाणे ओरियो मिनी स्टाइल में अची वियो आहे, मिनी ओरियो चॉकलेट, जंहिंमें नंढा नंढा बिस्किट आहिनि ऐं उन बिस्किट्स खाइण सां फ़ाइदो इहो पवे थो, मुंहिंजे लाइ त मूंखे त ॾाढो सुठो लॻो, छो त उन बिस्किट खे भञण जी ज़रूरत न पवंदी आहे। कॾहिं कॾहिं असां बिस्किट भञंदा आहियूं त पोइ अधु जेको भॻल बिस्किट आहे कॾहिं कॾहिं किरी बि पवंदो आहे। ऐं हीउ जेको बिस्किट आहे इहो बिल्कुलु ई तव्हां डायरेक्टली चॿाए सघो था, खाए सघो था, ॾाढो सुठो आहे। ऐं ॿी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त मुनासिब क़ीमत में दस्तियाबु आहे। 5 रुपए जो बि मिले थो, 10 रुपए जो बि मिले थो ऐं पाकिस्तान जो नंबर 1 ब्रांड आहे। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त परफेक्ट स्नेट मंचिंग हिन में जेको आहे स्टाइल जेको रखियो वियो आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं ॿी वरी मूंखे हिकिड़ी हिन जी अदा ऐं ख़ासियत वणंदी आहे, नंढपण यादि अची वेंदो आहे त हीअ हिन जा जेकी तह आहिनि ॿिन्ही पासनि खां विच में जेको सिलसिलो आहे उहो क्रीम जो सिलसिलो आहे, मतिलबु चॉकलेटनि में लॻियल आहे। पोइ हुन में टेस्ट कहिड़ी बि हुजे, ओरिजिनल स्ट्रॉबेरी या चॉकलेट टेस्ट हुजे, पर खाइण में तमामु घणो बहितरीनु आहे, लज़ीज़ आहे। ऐं नंढड़ा नंढड़ा जेके पीसिस आहिनि हिन जा उहे तमामु घणा मज़ेदार हूंदा आहिनि। बल्कि आउं तव्हांखे खाई ॾेखारींदुसि
त तव्हां मौक़े जो फ़ाइदो वठंदो ऐं आहियां, मां पंहिंजी बि पंहिंजी तारीफ़ बि कंदो आहियां ऐं त गॾोगॾु तव्हां बिल्कुलु जैसे इरशाद बिस्किट खाइनि था, मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त ल्यू कंपनी जो बिस्किट आहे, मिनी ओरियो बिस्किट। इन में इन जो हिकिड़ो त ओरिजिनल आहे, सेकेंड हुनजी चॉकलेट आहे ऐं स्ट्रॉबेरी बि आहे। छोकिरनि खे घणो करे स्ट्रॉबेरी पसंदि हूंदो आहे ऐं छोकिरा जेके आहिनि घणो करे, घणा ॿार जेके आहिनि स्पेशली चॉकलेट खे इस्तेमाल में रखंदा आहिनि, चॉकलेट खाईंदा आहिनि। तव्हां इन्हनि खे पंहिंजे कंहिं बि बेकिंग केक में, पंहिंजे कंहिं बि कस्टर्ड में, कंहिं बि शइ में तव्हां यूज़ बि करे सघो था, जेकॾहिं तव्हां का स्वीट ठाहे रहिया आहियो घर में त। ऐं इन जो टेस्ट इलाही बहितरीनु आहे। इन जो टेस्ट ख़बर वाक़ई में सैंडविच कुकीज़ जीअं जो स्टाइल हिन में आहे न, तो ईअं थो लॻे ॼण सैंडविच माण्हू चवंदा आहिनि। बिल्कुलु इहो ईअं बि आहे, सैंडविच कुकीज़ वांगुरु आहे। दुनिया जो पाकिस्तान जो नंबर 1 बिस्किट आहे ऐं इन जी जेकी बहितरीनु इन जी ख़ासि ख़ासियतूं खोड़ सारियूं आहिनि, पर इन जी ख़ासि जेकी इन जी ख़ासियत आहे हिकिड़ी चॉकलेट जी, स्ट्रॉबेरी जी ऐं हिकिड़ी ओरिजिनल जी, जेकी तव्हां जॾहिं खाईंदा आहियो त तव्हांजी जेकी फ्रेगनेंसी हूंदी आहे, घणो करे ॿार चॉकलेट खे पसंदि कंदा आहिनि, स्ट्रॉबेरी खे पसंदि कंदा आहिनि, खाइण बि घुरिजे। हिन वक़्तु जीअं तव्हां खाए रहिया बिल्कुलु आवाज़ अचे पई मुसलसल ऐं हुजण बि घुरिजे, फ्रेश आहे, ताज़ा आहे ऐं खाइण में बि तव्हांखे मज़ो ईंदो। तव्हां इनखे कैजुअली पंहिंजे घर में बि रखी सघो था, पंहिंजी गाॾी में बि रखी सघो था, हस्ता खस्ता बुख जे दौरान बि तव्हां इनखे खाई सघो था। जेकॾहिं बुख लॻी रही आहे, तव्हां वटि खाइण लाइ कुझु बि न आहे त जेकॾहिं ओरियो बिस्किट आहे तव्हां वटि, त तव्हां इज़ीली खाई करे इनखे पंहिंजी थोरी घणी जेकी तव्हांजी बुख आहे उनखे तव्हां ट्राई करे सघो था। पंहिंजे प्रोग्राम में कॾहिं वात जो ज़ाइको बि चेंज करण जे लाइ ऐं मज़ो वठिजे। सची ॻाल्हि इहा आहे, वॾो मज़ेदार बिस्किट आहे। तव्हां खाओ, ओरियो मार्केट में मौजूदु आहे, मिनी ओरियो चॉकलेट ऐं स्ट्रॉबेरी ऐं गॾोगॾु ओरिजिनल टेस्ट वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, बिस्किटनि सां गॾोगॾु असां पंहिंजे मौज़ूद महिमाननि खे बि पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे मिलाईंदा हलंदासीं, जेके ख़ासि महिमान बि आहिनि ऐं घर भातियुनि सां बि मिलाईंदासीं। उन खां पहिरियों तव्हांखे मां ॿुधाईंदी आहियां, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे, तव्हां जल्दी जल्दी असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे नंबर खे नोट कयो। जेकॾहिं कंहिंजी सालगिरह या कंहिंजी बर्थडे आहे तॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था, शेरो शाइरी बि करे सघो था ऐं जेके मौजूद महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू करणु चाहियो था या का शेरो शाइरी ॿुधाइणु चाहियो था, पंहिंजी आवाज़ में गाना ॿुधाइणु चाहियो था, को सवाल पुछणु चाहियो था, तॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु थी सघो था। मौजूद महिमान सां तव्हांखे मिलाईंदा हलंदासीं। बिल्कुलु, जेका मौजूद शख़्सियत हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जो हिसो थी आहे उनजी ज़ियारत करण खां पहिरियां उनजी तारीफ़ तव्हां ताईं पहुचायां थो। बल्कि तारीफ़ जेतिरी बि करे सिज खे आरसी ॾेखारण जे बराबरि आहे। पाण वेलफेयर जो बि तमामु घणो सुठो कमु कंदा आहिनि ऐं KPT में डिप्टी मैनेजर बि आहिनि, माना सरकारी उहिदे ते फाइज़ आहिनि ऐं गॾोगॾु सीनियर आर्टिस्ट आहिनि, ड्रामा आर्टिस्ट आहिनि, फिल्म ऐं थिएटर में बि उन्हनि जो तमामु घणो हिसो रहियो आहे। वरी इहा जेका ॻाल्हि आहे या सलाहियतुनि जी, इन्हनि खां जेकॾहिं हटी करे पाण ॻाल्हि कयूं त ॾाढी हसमुख शख़्सियत आहे, खिल ॿोल मस्ती मज़ाक वारो माण्हू आहे, जंहिंखे ॾिसी करे बिल्कुलु न बोर थींदा आहिनि, न बोर करणु ॾींदा आहिनि। जंहिं महफ़िल में हूंदा आहिनि त उते टहक हूंदा आहिनि, उते ट्राजो हूंदो आहे, उते ताड़ा हूंदा आहिनि, उते मस्ती हूंदी आहे, उते ईअं खणी चऊं त करार हूंदो आहे। सो करार वारी शख़्सियत ॾाढी भली शख़्सियत इलाही अरसे खां पोइ हुजण बि अहिड़े तरीक़े सां खपे। इंसान खे ज़िंदा दिलि हुजणु घुरिजे, हर हाल में हर वक़्त में इंसान जेको आहे न गुफ़्तगू करण सां, माण्हुनि से मिलण सां, माण्हुनि खे एंटरटेन करण सां बि उनजे पंहिंजे दिलि जो वज़न बि हल्को थी वेंदो आहे, ॿिया माण्हू बि फ्रेश थी वेंदा आहिनि। यार मतिलबु माण्हुनि सां अहिड़ो हुजणु घुरिजे, चटपटो। मुख़्तलिफ़ TV चैनल्स ते उनखे तव्हां मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में ॾिठो आहे ऐं जॾहिं हाणे उनजो चहिरो तव्हांजे साम्हूं ईंदो तव्हांखे यादि अची वेंदो, पर तव्हांखे वरी बि असां नाम ॿुधायूं था। साईं मोहम्मद अली ईसानी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में? शुक्र, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक्स सिंध TV, थैंक्स जागीराणी साहब, थैंक्स सदब भुट्टो, तव्हां मूंखे इनवाइट कयो, तव्हां मूंखे घुरायो ऐं इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे। तव्हां जहिड़े नमूने जो इंट्रो ॾिनो, तव्हां मेरी थैंक्स साईं, वॾी महिरबानी, लख लाइक़ तव्हां जसुल अहिड़ो, सची ॻाल्हि आहे, एॾो सारो कमु कयो था ऐं वाक़ई में केतिरे साल इन मीडिया खे ॾेई छॾिया आहिनि। उन हवाले सां बि मां गुफ़्तगू कंदसि, पर असांजा ॿिया घर भाती आहिनि, उस्ताद मुहर्रम नाज़। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, ॾाढी ख़ुशी थींदी आहे रोज़ाना तव्हां सां। वॾी महिरबानी, मूंखे बि ख़ुशी थींदी आहे तव्हां रोज़ाना जे गॾु प्रोग्राम करणु। हक़ीक़त आहे, ख़ुशी थींदी आहे, सही ॻाल्हि आहे, ॾाढी थींदी आहे। घर जा भाती ॾिसो न, घर जा भाती जेके आहिनि कॾहिं ख़ुशी या गम हलणो आहे हिकु ॿिए सां। गम त असां वटि आहे ई कोन, असां वटि सिर्फ़ु ख़ुशी। अल्हम्दुलिल्लाह, अॼु तव्हां ते वरी ॿ ॿार आहिनि, ॿ ज़िमेदारियूं आहिनि, तव्हां ॻाईंदो बि वॼाईंदो बि। जी सही बि करणी आहे ईसानी साहब खे ॿई ईसानी साहब खां पुछा कई त जो फनकार न आया, माने इहे असां वटि अहिड़ो माण्हू आहे पाण रात में फनकार बि आहे, पाण मौसीकार बि आहे, पाण सदाकार बि आहे, अलाए छा छा आहे। मां जो कन मोहर्रम नाज़ खे शुरू में फरमाइश कया थी, अॼु तव्हां मूंखे हो गानो ॿुधाईंदो, सुहिणी। बिल्कुलु, उहो तव्हांजी पंहिंजी शाइरी आलिम मना बिल्कुलु। साईं, माना ईअं सम्झो त वॾो कमु आहे,
पर हाणे हिन जी मुश्किल जेका आहे सब अञा सदब आसान करे छॾी मूं सोचिया त अञा कहिड़ा कहिड़ा कलाम न, न, ॻाइणा आहिनि। मां- हिकिड़ो मां कलाम त खे माना इहो- थी वियो। लाइन ठाहिण ख़ैर इहो इहो मूंखे ॿुधणो असल आहे, मूंखे पसंदि बि में लियो इहे सदफ लहे। पाण सुहिणी आहे न, इन करे चए थी त मूंखे सुहिणी कलाम हा 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 छा ॻाल्हि So आहे। that's why. अच्छा अच्छा। सर सभ खां पहिरियों तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे घणा साल थी विया आहिनि मीडिया खे ॾींदे? ऐं पीटीवी जे दौर खां ईअं खणी चऊं, जी, जी, उन जी, खां उहो पोइ त ज़ाहिरी STN ॻाल्हि थियो, आहे। उन खां पोइ STN थियो ऐं पीटीवी जो उहो दौर जंहिंमें अंदरि पीटीवी में दाख़िल थियण जे लाइ वॾी सिफारिश वॾी खपंदी हुई। सिफारिश खपंदी बिल्कुलु। सो इहो मां इलाही पंहिंजे प्रोग्राम्स में ॿुधाए ॿुधायो चुको आहे, आहियां त तारिक रोड ते असां गाॾी ठाराईंदा हुआसीं, जी, मां जी। ठाहे उते इलियास भाई मिस्त्रीअ वटि, उते इकबाल सईद अंसारी साहब बि ईंदो साल हो। घणा थिया मूंखे इहो ॿुधायो? मुंहिंजे ख्याल में कोई 30 साल लॻभॻि त थी 30 साल about 30 30 सालनि जे years, अंदरि about 30 years। पंहिंजे हिन शोबे खां कॾहिं बोर न थियो तव्हां? तयार बोर ही अहिड़ो कमु आहे जो हिन में ई बोर नथो थी सघे। बाक़ियुनि ॿियनि कमनि में बोर थियो। अच्छा, ही बेवफ़ा खां बेवफ़ा शोबो आहे, शोबिज़ हिन जहिड़ो को बेवफ़ा आहे ई कोन। ऐं ही वरी एॾो एंटरटेन आहे जो राति जो 2 बजे बि तव्हांखे जेकॾहिं को घुराईंदो न, तव्हांजो हिकिड़ो सीन आहे त घरवारीअ खे नाराज़ करे माण्हू उते वेठो हूंदो, पोइ भले वञी माईअ खे इलाज करे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर वेठो उते हूंदो त भई मुंहिंजे हिकिड़े मिंट जो सीन आहे, 2-4 कलाक मां अध राति ते। इहो सभिनी जे लाइ ॿुधायो था या पंहिंजे लाइ था न ॿुधायो? न इहो सभिनी सभिनी जे लाइ आहे। वाकई में सर तव्हां बिल्कुलु सही था चओ, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, सच में बिल्कुलु ट्रू था ॿुधाइनि। वाह 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 वाह, ॾाढो सही। मज़ो जेको फैक्ट आहे, हक़ीक़त आहे, सदफ हक़ीक़त तव्हां आहे। त वाकई में माशाल्लाह। असां बि अहिड़े वक़्त असां बि गुज़रिया आहियूं जॾहिं असांखे कोई चवंदो हुयो हाणे वरी मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो, साइड माशाल्लाह। रोल आहे हिकु ॿ तव्हां करे सघो, अलाह अचो था साईं त असां करे तव्हांखे वेंदा हुआसीं। अलाह साईं तव्हांखे सुठी सिहत ॾे, ड्रिगी ॼमार ॾे, पर मां जॾहिं खां तव्हांखे ॾिसां थो त ईअं ई थो ॾिसां, सुठी सिहत, सुठो स्टाइल, माशाल्लाह, सुठा शेप, पर माशाल्लाह। इहा न, माना न, गुड लुकिंग हाणे इहा तव्हांखे नथी वणे न ॻाल्हि। वणे थी ॻाल्हि मूंखे वणे थी माशाल्लाह। अलाह इन करे पहिरियां माशाल्लाह बि चयोसीं, ईअं दुआ बि कईसीं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, थैंक्स गॉड। इहो शोबिज़ जो कमाल आहे, रंगीनी जो कमाल आहे, छा मुंहिंजी आहे? हाणे वाक घटिजी वई आहे या अच्छा। डाइट थोरो कंट्रोल न आहे, जेतिरो मूंखे पाण खां ॾाढी कावड़ आहे मूं ते। अच्छा। मां अव्हांखे ॾिसी मूंखे साड़ थो थिए। साईं अव्हांजी इधर belly असां त आहे। माना ज़िंदा लाश था घुमंदा हुआ। साड़ नथो थिएव, मां न बि न काफ़ी तव्हां ॾिसो, मां छोकिरी न आहियां न, दैट्स ऐं मां बि छोकिरो इलाही- आहियां त छोकिरे जे लाइ चवंदुसि पंहिंजो न। वेट लूज़ कयो आहे जॾहिं मां हिते आई हुयमि त मुंहिंजो काफ़ी वेट न न माशाल्लाह, तव्हां पहिरियां खां वधीक स्मार्ट आहे ऐं थोरो खाईंदा पीअंदा साईं कयो। ओवर स्मार्ट बि आहे, अञा इहा तव्हांखे ख़बर ई अच्छा, नाहे। ओवर स्मार्ट बि आहे। भला अॼुकल्ह छा मसरूफ़ियतूं आहिनि, सर अॼुकल्ह कहिड़ियूं? इहो आहे त ऑफिस आहे, ऑफिस में खां पोइ मां इहो आहे त सोचां पियो त जेके बि असांजा ख़ासि करे रीजनल टीवी चैनल्स आहिनि या उन्हनि ते फ़नकार या उते कमु करण वारा सभु, हाणे कहिड़नि जा नाला खणा, कैमरामैन खां वठी वेंदे सेट डिज़ाइनर, डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर, इवन बूम ऑपरेटर या उते जेको PM कमु करे थो, त आउं सोचां थो त को उन्हनि जे लाइ को कमु कजे वाह, वाह, ऐं उन्हनि जे लाइ को सिलसिलो कजे, छो जो मुख़्तलिफ़ असांजूं वेलफेयर जूं एसोसिएशन्स आहिनि, हा, हा, 2-3, ऐं मां इहो सम्झां थो त किन माण्हुनि त इनखे, हाणे मां नालो इन करे न खणंदो जो मुंहिंजा दोस्त आहिनि, मूंखे उन्हनि जे माना लाइ किन माण्हू कारोबार करे छॾियो आहे। कारोबार करे छॾियो। सही सही सही। फ़नकारनि खे मिसयूज़ करे साम्हूं रखी उहो पंहिंजा पंहिंजा मुफ़ादात हासिल कनि था ऐं करे रहिया आहिनि। माना का मीटिंग सॾायूं, माण्हू खे ॾेखारियूं, सभु फनकार मूंसां गॾु थई सभु बाबा, फ़नकार गॾु ऐं माण्हू ॾिठो बि सही ऐं यार उन्हनि जे वाकई। लाइ कुझु बि न कयो अथऊं। सही, सही। अच्छा, मां उन्हनि दोस्तनि खे फॉर्म डिज़ाइन करे ॾिनो, तक़रीबन उन में 100 जे लॻभॻि सवाल हुया। 2 फॉर्म डिज़ाइन करे ॾिना, हिक में त सरसरी नालो, पीउ जो नालो, टेलीफोन नंबर, एड्रेस वग़ैरह इहो उहो, ऐं हिकिड़ो मां ॾिनो त उन में तक़रीबन 100 क्वेश्चन्स हुया। मां उन साईं मोहतरम खे ॾिना, उन गुम करे छॾियो। मां चयो फनकारनि जी जेसिताईं बेसिक डिटेल असांखे न मिलंदी, हाणे फ़र्ज़ु करियो आउं आहियां मोहम्मद अली ईसाणी, मुंहिंजो पीउ जो नालो, मुंहिंजी फैमिली, मुंहिंजा ॿार बच्चा, ऐं छा कंदो आहियां, इनकम केतिरी आहे, इनकम केतिरी आहे, मुंहिंजा ॿार बच्चा छा करे सघनि था, ऐं उन खां पोइ उन्हनि जी उमिरि केतिरी आहे, करे बि सघनि था, नथा करे सघनि, टेक्निकल कमु करणु। अच्छा, उनखां जेकॾहिं तालीम नथा हासिल करे सघनि, ओके, भला उनखे कंहिं टेक्निकल कम में लॻाइजे। ॾिसो, हिन वक़्तु हिन उमिरि में तव्हां असां पंहिंजे लाइ घणो कुझु कयोसीं, ओके, हाणे असांखे पंहिंजे औलाद जे लाइ करिणो आहे, सही सही। फनकारनि जी औलाद जे लाइ करिणो आहे, उन्हनि जे जेको पुट आहिनि, धीअर, इन सां असां पंहिंजे ॿारनि जा रिश्ता बि करे सघूं था, सही सही। घणो कुझु करे सघूं था। हा, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। पर इहो उन्हनि उहो ख़तमु करे छॾियो, फॉर्म गुम करे छॾियो, ऐं मां इंशाअल्लाह आहियां लॻो पियो आहियां त उहो फॉर्म वरी ॿीहर डिज़ाइन कया, सही सही। ऐं उनखे ॿीहर ठाहे, उनजी कॉपी तव्हां वटि न आहे छपियल? न उहा मूं वटि कोन्हे, उहो कंप्यूटर में हुयो, कंप्यूटर करप्ट थी वियो ऐं उहो सॼो सिलसिलो कंप्यूटर करप्ट थियो त जंहिं तव्हां माण्हू गिरणो उहो बि करप्ट थी वियो। उहो त अहिड़ो करप्ट, अच्छा ॾिसण जो ठीकु ठाक चङो भलो, ऐं पर जेकॾहिं ॾिसंदो उनखे त तव्हां चवंदो त जॾहिं तव्हां सां ॻाल्हाईंदो त तव्हां चवंदो त यार हीअ त केॾो सुठो माण्हू आहे। सही पर सही। हू अच्छा, ये माण्हुनि जो अंदरि ही फन हूंदो आहे त पंहिंजी ॻाल्हियुनि खे एतिरो मुतासिर करे छॾींदा त ॿिया माण्हू उन्हनि जे मथां यकीन करणु लॻंदा आहिनि। अच्छा,
अच्छा तव्हां जेकी ॻाल्हि कयो पाता कुझु माण्हू फनकारनि खे ॾेखारियो उन्हनि खां पैसा वरिता पर फनकारनि खे कुझु न ॾेई सघिया त ईअं न त फनकारनि सोशल मीडिया तव्हांखे ख़बर हाणे त आम जाम लॻी पई आहे इतनी सुपर लॻी पई आहे त उन्हनि माण्हुनि वीडियो नंढियूं नंढियूं ठाहे चयो कोन त असांजी कोई हेल्प न थी आहे या अहिड़ी कोई प्रॉब्लम न आहे सर पंहिंजे इन जो सवाल जो जवाब मां तव्हांखे वठंदसि पर हिकिड़ो नंढड़े कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ब्रेक खां पोइ ज़रूरु वापसि था अचूं नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध शहानी है अमन झूठे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन झूठे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार्तिक आहियां तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में असांजी मौजूद महिमान सां गुफ़्तगू जारी हुई इरशाद बि असां सां गॾु आहिनि मोहरम नाज़ बि गॾु आहिनि सॉन्ग बि रहंदा असां सां गॾु ऐं सभ खां पहिरियों तव्हांखे मां ॿुधाईंदी हलियां प्रोग्राम में जल्दी जल्दी कॉल कंदा रहो नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे कॉल करे असांजे प्रोग्राम में शेरो शायरी बि करे सघो था जेकॾहिं तव्हांखे असांजी गुफ़्तगू पसंदि थी अचे या कंहिंजी बर्थडे आहे कंहिंजी शादी जी सालगिरह आहे तॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल करे उन्हनि पंहिंजे पीरी प्यारनि खे मैसेज ॾेई सघो था उन्हनि खे कोई ख़ूबसूरत कलाम ॿुधाए सघो था अच्छा सर जेको मां तव्हांखां सवाल कयो ब्रेक ते वञण खां पहिरियां त कुझु माण्हू खां जेके तव्हां चओ था आर्टिस्टनि खे ॾेखारे उन्हनि खां पैसा था वठनि माण्हुनि खां त उहे आर्टिस्ट वरी वीडियो कॉल हिकिड़ी नंढी ठाहे सोशल मीडिया ते नथा छॾनि त असांखे कुझु न मिलियो आहे असांजो सिर्फ़ु नालो इस्तेमालु थियो आहे गुज़ारिश इहा आहे त अहिड़े क़िस्म जा माण्हू उहे ॾाढा हिकिड़ा पुख़्ता था थियनि ऐं उहे ईअं कोन त हू सिर्फ़ु फनकारनि खे हाणे असां फनकार आहे शो जो बुक फनकार माना टशन आर्टिस्ट जी ख़बर थोड़ी हूंदी आहे आर्टिस्ट मुंहिंजे नाले ते ख़बर थोड़ी थी पए सही और ये शोबिज़ माना त फनकार मुंहिंजे खीसे में कुझु बि न हुजे पर मां लटा कपिड़ा लुंडे मुंडे शो करणी आहे शो कंदासीं त शेयर भला हिकिड़ो तव्हांखे सुठो कलाम ॿुधायूं हिन विच वाह में वाह 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 थोरो सवाल पूरो कोन थियो आहे पर कलाम ॿुधंदा मां तव्हां खां ज़रूरु कंटिन्यू कंदसि सवाल पूरो थियो जवाब पूरो न थियो आहे न जवाब ॾियण ॾींदव त ॾींदासीं न वठंदा सर और yes, फोर ना टाइम कलाम पहिरियां यस सिलेक्ट कयो वारो भी तव्हांजी गुफ़्तगू सां मुंसलिक आहे वाह वाह जी त मतलब झूठा बोल सुना के दिल मारी ले गए ऐं माना इहो सदफ वारी जेका हू आहे सोणी उहो बाद में वो बाद में ठीकु आहे ठीकु पहिरियां तव्हां महिमान आहे थैंक जी, यू बिल्कुलु, बिल्कुलु। ॾियूंदा मन झूठा बोल सुना के दिल मारी ले गयो ओ मन झूठा बोल सुना के दिल मारी ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल मन झूठा बोल सुना के ओ मन झूठा बोल सुना के दिल मारी ले गयो रे दिल ले गयो रे ओ दिल ले गयो मारी दिल ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो रे हो केड़े शहर से जोगी अड़ो आयो केड़े शहर से जोगी अड़ो आयो हो केड़े शहर से जोगी अड़ो आयो केड़े शहर से जोगी अड़ो आयो केड़े शहर से जोगी अड़ो आयो मन मुरली मन मुरली में रगा के दिल मारी ले गयो रे मन मुरली में लगा के दिल मारी ले गयो ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल मन झूठा बोल सुना के दिल मारी ले गयो रे दिल
मारी दिल दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल परदेसी सदा मारो प्यासी इयो परदेसी सदा मारो प्यासी इयो परदेसी सदा मारो प्यासी जो वरी वरी आके सतावे ओ जो वरी वरी आके सतावे दिल मारी ले गयो ओ दिल ले गयो रे ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल ओ दिल मन झूठा बोल सुना के दिल मारी ले गयो रे ओ मन झूठा बोल सुना के दिल मारी ले गयो रे ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल ले गयो रे दिल ले गयो रे दिल ले गयो मारी दिल हो दिल मन झूठा बोल सुना के दिल मारी ले हो दिल ले गयो मारी दिल ले गयो मारी दिल वाह सा बोल बना के माई दिल ले गयो वॼाई बि सुठो ॻाई बि सुठो वॾी महिरबानी वाकई में वंडरफुल वंडरफुल इहो साईं ईसानी साहिब छो थो थिए त कूड़ा माण्हू उनजी ॻाल्हियुनि में को अहिड़ो असर हूंदो आहे जादू हूंदो आहे दिलि वरी वेंदी सचाईअ ॾे न पवंदी आहे कूड़ो माण्हू अहिड़ो छा कंदो आहे माना कूड़ो माण्हू खटे में तो सच्चाई साईं जी ॻाल्हि खे पाणी ॾिनोसीं साईं ॻाल्हि ना ना माशाल्लाह माशाल्लाह ज़बर थैंक यू वेरी मच सर गुज़ारिश ई आहे त कूड़ जी बुनियाद त न हूंदी आहे पर कूड़ सुठो लॻंदो आहे ओड़ी महिल कशिश आहे कूड़ में मिठो लॻंदो हा यस ॾिसो न तलस्माती जेके बि असांजो हिते शोबिस खे बि ॾिसो आंध्रा भली हिकिड़ियूं हुजे पर ॾाढो असां वांगुरु हीअं जे करे ईंदो त माण्हू फ़िलहाल त सुठो लॻंदो सो इहो थिए थो इहो कूड़ जेको आहे सो इहो थोरी देरि जे लाइ सुठो लॻे थो पर कारामत न आहे सही पायदार न आहे बाक़ी शोबिस जी दुनिया तव्हां वारी चवणी त ॾिसण में रंगीन अंदर में ग़मगीन तौबा सिर्फ़ गमगीन न गंदी डर्टी ओ यस साईं हाणे कोई ईंदो ई कोन अहिड़ी ॻाल्हि कंदो शोबिस में ईंदो ई कोई न ॻाल्हि इहा त ॾिसो कुझु मुस्बत ॻाल्हियूं ऐं मुस्बत हाँ इंसान ईअं न आहे। पंहिंजे मथां डिपेंड करे सुठो माण्हू बि आहिनि इलाही पर हिन में जेको असांखे सोचणु खपे त असांखे फन कुझु माण्हुनि जे करे थोरो ख़राब थी जी वियो हा आहे जी हा जी हा असांखे लैंग्वेज उन ते असांखे फोकस करणु पर खपे जेकॾहिं सर असां पाण ठीकु आहियूं असांजा परफेक्ट जेके आहियूं चैनल्स हलनि था असांजे जेके प्रोग्राम्स हलनि था असांजा प्लेस ड्रामा हलनि था उन ते लैंग्वेज ऐं ड्रेसिंग जो ख़ासि करे ख़्यालु रखनि था सही 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 हाणे हिकिड़े थरी तव्हां सीन ॾेखारियो था हुन में जेकॾहिं छोकिरीअ खे जीन्स पातल आहे त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो मैच नथी करे सही 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 या लैंग्वेज उतां जी जेकॾहिं जीअं साईं हिकु चयो त मारो ले गए दिल हाणे इहा उहा टच आहे सही ॻाल्हि आहे हाँ इहो ज़रूरी आहे सही 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 था चओ त जहिड़ो गानो हुजे या हा जहिड़ो देश तहिड़ो वेश स्क्रिप्ट हुजे उन हवाले सां ओ यस स्क्रिप्ट में ॻाल्हि हिकिड़ी वरी ॻाल्हि बि इन खां पहिरियां तव्हांजी ॻाल्हि रहिजी वई चयो त जवाबु हाँ न उहा इहा ई आहे मां नटशेल में उनखे ईअं खणी चइबो त फनकारनि जे लाइ करणु खपे उन्हनि जे औलाद जे लाइ करणु खपे न तव्हां मां मुंहिंजो जेको क्वेश्चन हुयो त उहे माण्हू कंप्लेन नथा कनि त असांखे कुझु बि न मिलियो आहे वीडियो उन्हनि खे नथी पई ख़बर जीअं इरशाद भाउ चयो न त उन्हनि वीचारा उहे अबोझ आहिनि सची ॻाल्हि इहा आहे त उहे सादा आहिनि उहे जेको उन्हनि खे लीड करे थो उन्हनि जे पोयां उनखे चवनि भाई प्रेस क्लब पहुचो असां डुक त पहुतासीं तव्हां आर्ट्स काउंसिल पहुचो फलाणी जाइ ते पहुचो उते असां पहुची वियासीं उन खां पोइ जेके उते लीड कनि था जेके ड्राइविंग सीट ते वेठा आहिनि उहे छा था कनि उहे मथनि सां ॻाल्हियूं था कनि बाबा ॾिसो सभु फनकार मूंसां गॾु अथव मां हीअं बि करे छॾींदोमांव मां हीअं बि करे छॾींदोमांव कल्चर डिपार्टमेंट
या उन जो जेके ॿियो आहिनि मुतलिका मिनिस्टर कल्चर, सेक्रेटरी कल्चर, DG कल्चर या उन सां मुतलिका जेके इदारा आहिनि उन्हनि सां हू ॻाल्हाइनि था, नेगोशिएट कनि था, पंहिंजा फ़ाइदा वठनि था। फ़नकार वीचारो अदा अच्छा केतिरा दफ़ा ईअं बि थियो आहे त अलाए चई फलाणे हंधि मीटिंग आहे ऐं बिरयानी खाईंदासीं, बिरयानी जा पैसा खीसे में खणी अचिजो। अधु पैसा तव्हांखे ॾियणा या फुल पैसा? न ठीकु आहे इंग्लिश सिस्टम पर हाणे हिकिड़ो अहिड़ो बि फ़नकार आहे वीचारो जेको भाड़ो भरे अलाए कीअं पहुतो आहे। पहुचूं बि सही पाण, वरी उते मानी टिकी या पैसा पाण ॾियूं, गुज़ारिश त पोइ अहिड़ी मीटिंग जो कहिड़ो फ़ाइदो? हाणे असांजा ॿिनि दोस्तनि इसरार लगारी साहिब ऐं साईं मुनवर अली शाह साहिब जन जे उन्हनि खोलियूं आहिनि ॿ हिकिड़ियूं उन्हनि जूं ब्रांचिस खोलियूं आहिनि, हैदर हवा ऐं ॿियो साईं मुनवर अली शाह साहिब फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन। ऐं अॻु में ई हुई असांजे दोस्त साईं हमीद भुट्टे साहिब जी सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट, उनजो आउं प्रेसिडेंट रहियो आहियां कराची डिवीज़न जो। मां पंहिंजे घर दावत करे रिज़ाइन कई, मां चई मां तो कई इहा रिज़ाइन भली जे में दावत तव्हां कई। मां 40-50 फ़नकार घुराए देग भत जी लाहे, मां उते हथ ॿधा, मां तो सही मां तोबा कई, मां अहिड़ी इन में हिकिड़ी हूंदी बिरयानी जी देग, हिकिड़ी हूंदी भत जी देग, जेको भत लफ़्ज़ अची वेंदो आहे न पोइ ऑटोमेटिकली बुख लॻी वेंदी आहे। यो लफ़्ज़ ई अहिड़ो भत बुख माना भत माना बुख। चङो थियो त तव्हां इहो सुठो अमल कयो। मां रिज़ाइन करे छॾियो, रिस्पेक्ट सां हिकिड़ो यकीन कयो। ऐं मां मीटिंग्स में गुफ़्तगू कंदो आहियां। हाणे इहो कहिड़ो तुक आहे त भाई हिकिड़ो जेकॾहिं मेंबर जो कार्ड आहे उन में चेयरमैन साहब जो फोटो विच ते, भाई मेंबर जो कार्ड व्हाट इज दिस? इहो हिकिड़ो तुक ई नथो ठहे। पंहिंजो फोटो वरी जारे करे गियो जारे इहो कहिड़ो तरीक़ो आहे? सही आहे। बहरहाल हाणे इलाही ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल पाण अचूं था, वरी पाण अचूं था कुझु ड्रामनि ते। थिएटर जो ज़मानो बि हिकिड़ो ज़बरदस्त सुहानो ज़मानो, सुहिणो ज़मानो। हाणे उहो थिएटर थियनि पिया न पिया थियनि, थियणु खपनि। हाणे लास्ट जेको असांजो थियो हो ड्रामा फेस्टिवल आर्ट्स काउंसिल, जी जी, उन में हिकिड़ो प्ले थियो, उन में मां साईं असांजो अहमद शाह साहब उनखे मां ख़त लिखियो, अंग्रेज़ी में ख़त लिखियो, बल्कि 3 ख़त। पंहिंजो सिंधी हिकिड़ो ड्रामो मुंहिंजे ख़्याल में, सिंधी हिकिड़ो ड्रामो थियो हो ऐं अहमद शाह साहब सां मुंहिंजी गुफ़्तगू थी। ऐं बुनियादी तौर ते अहमद शाह साहब ॾाढो सुठो माण्हू आहे, मूंखे सुठो लॻंदो आहे। सही सही। मां हुनखे चयो, मां शाह साहब आपके स्टाइल इस तरह से कि आप मुझे अच्छे लगते हो, पता नहीं क्यों, गुपलू से हो, अच्छे से या ॿी ॻाल्हि आहे सलाहकार कीअं अथसि? हाँ, वो सलाहकार कीअं आहिनि, उनजी बॉडी कीअं आहे, उहा अलॻि आहे। सही। सो हाणे वरी कमेटियूं जुड़नि थियूं ऐं मूंसां हिकिड़े दोस्त जी ॻाल्हि थी। बहरहाल मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त ड्रामा थियणु खपनि, मयारी ड्रामा थियणु खपनि, मेन स्क्रिप्ट ऐं कास्ट एंड ड्रेसिंग। अच्छा सर, मूंखे इन में हिकिड़ी ॿी बि शइ मां एड कंदी हलंदसि, ड्रामा फिल्म ऐं थिएटर में टिनि शयुनि में घणो मज़ो कंहिं में आहे ऐं फ़र्क़ु छा आहे टिनि जे अंदरि? ॾिसो, हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी मीडियम आहे। अच्छा, थिएटर जी पंहिंजी मीडियम आहे, तव्हांखे फौरी रिस्पॉन्स थो मिले। तव्हां जेकॾहिं को फाड़ो मारियो था त तव्हांखे क्लिपिंग मिले थी एंड यू आर गेटिंग द तव्हांजो अवॉर्ड। ॿुधो, ऐं फिल्म में इहा आहे त उहो लॉन्ग रन आहे, सिनेमा में जॾहिं लॻंदी ऐं उहो आहे बाबा तव्हां यूट्यूब ते वञो ऐं उन ते अॼुकल्ह त इहो ज़मानो आहे। ऐं प्ले त जेको आहे सो उहो टीवी जो अहिड़ो सिलसिलो आहे जो माण्हू वेठो किस्त जेकॾहिं अटेंड कयईं ॾिठई त वाह वाह जे, न त बसि उहो पास थी। अच्छा सर, तव्हां जेको कपिड़े जे बारे में गुफ़्तगू कयो था त इंसान जो जेको वेस ऐं कपिड़ा जेके इन जी पर्सनैलिटी ते इलाही अफेक्ट कनि था, उनजी लैंग्वेज बि। पर जेकॾहिं न्यू कमर ॿार या छोकिरा छोकिरी अचनि था, उन में एतिरी सहूलियत न आहे, जेकॾहिं उन्हनि खे एतिरी वेयरिंग हुजे हा त सके कपिड़ा सुठा पाइणा आहिनि, त पोइ उन्हनि खे अचनि ई छो आहे? ऐं तव्हांखे ख़बर आहे सिंधी मीडियम में एतिरो बजट आहे कोन, या त पोइ इंसान शौक़ खे ॾिसे या पोइ पंहिंजे। न, साईं चवण जो मक़सदु इहो आहे त लिबास हूअं ई इंसान जा पर हूंदा आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त ज़रूरी न आहे त तव्हां को वॾो महांगो लिबास पायो, पर सुठो पंहिंजे लाइ कहिड़ो फील कयो था उहो पायो था। अकॉर्डिंग टू ओकेजन, अकॉर्डिंग टू ओकेजन जंहिंखे चइबो आहे ड्रेस कोड। ऐं पंहिंजे जिते कमु करियां थो उते शुक्र अल्हम्दुलिल्लाह आई एम वेरी हैप्पी एंड शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजा जेके ऐं रियर एडमिरल्स ऐं वाइस एडमिरल्स ऐं ब्रिगेडियर्स सां बि गॾु कमु कयो आहे। सही सही। ड्रेस कोड हिकिड़ो लफ़्ज़ आहे। सही सही। ड्रेस कोड अकॉर्डिंग टू ओकेजन, तव्हांखे शादीअ में वञणो आहे कहिड़ी लटा पाईंदव? अच्छा, शादी किथां जी आहे? PC में आहे या ॻोठ में आहे? सही सही। हाणे ॻोठ में आहे त तव्हां उते फुल सूट कोन पाए वेंदव, पर जे PC में आहे त तव्हां कोशिशि कंदो त जेको सुठो कोटा मां उहो पाए वञो, फुल सूट पाए वञो। सही सही सही। अहिड़े ई नमूने सां माहौल जे मुताबिक़, उन जे मुताबिक़। हाणे अक्सर मूंखे मां स्टाइल रखी अॼुकल्ह हैट, जेका वॾो टोपलो जंहिंखे सोनी सिंधी में चऊं था, ऐं अक्सर प्रोग्राम्स में वञा थो ऐं उहो पाए वञा थो अकॉर्डिंग टू ओकेजन उहो। हाणे हिते आऊं आयुसि त मां चयो भला हाणे थोरो चेंज ज़रूरी आहे। सही सही सही। सो उहो ऐं मैचिंग जेका आहे उहो आर्ट आहे, कपिड़नि जी मैचिंग आर्ट आहे, हर माण्हू जो कमु ई न आहे। सही सही। असां वटि टाइम थो लॻे ॻोल्हा में। असां वटि हिकिड़ो ऑफिसर 20 ग्रेड जो असांजो कोलीग दोस्त आहे, उहो ब्राउन फुल सूट ते ब्लैक शू पाए ईंदो आहे। मां उन्हें चयो, सर आपको तो ये भी नहीं पता कि आप यहाँ पर ब्राउन शू आपको पहनना है।
मक़सदु चवण जो आहे त इहो हिकिड़ो कॉमन सेंस हा हा सभिनी खे न आहे। या जिते ब्लैक पाइणो आहे उते तव्हां ब्राउन था पायो, जिते ब्राउन पाइणो आहे उते ब्लैक था पायो। सही सही पर ब्लैक शूज़ वरी बि अहिड़ो हूंदो आहे त उहो लेकिन लेडीज़ जे हिसाब सां मां ॻाल्हायां हर कपिड़नि ते हली थी वञो। ख़ैर पंहिंजी गुफ़्तगू के साथ जारी कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। मज़ेदार गुफ़्तगू हली रही आहे, असांखे जल्दी जल्दी जॉइन कंदा रहो, ब्रेक जे तरफ़ हलंदासीं ऐं उन सां असां तव्हां ब्रेक ते वञो, असां बि ब्रेक ते वेंदासीं। पर मां मिनी ओरियो बिस्किट खे, चॉकलेट खे, स्ट्रॉबेरी खे, ओरिजिनल खे खाईंदी रहंदसि, तव्हां बि खाईंदा रहो। हलंदासीं ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचो, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार्तिकेय प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर ई आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में कॾहिं कॾहिं तव्हांखे नेस्ले एवरीडे जी चांहि बि पीआरींदा आहियूं, पर वक़्तु थियो हिन वक़्तु चांहि जो तव्हां पंहिंजी गुफ़्तगू कंटिन्यू रखो, मां वञा थी चांहि ठाहिण जे लाइ। बिल्कुलु, चांहि ॾाढी भली हूंदी आहे नेस्ले एवरीडे जी। ऐं नेस्ले एवरीडे जो जेको ज़ाइक़ो आहे उहो ॿियनि ईअं खणी चऊं त खीरनि खां मुख़्तलिफ़ आहे ऐं मज़ेदार ज़ाइक़ो आहे। नेस्ले एवरीडे वारा हिन भेरे वरी ख़ुशख़बरी बि हिकिड़ी खणी आया आहिनि। उहा इहा आहे जेके नेस्ले एवरीडे जो तव्हां पैकेट वठो था त उन सां गॾो गॾु तव्हांखे हिकिड़ो कप फ्री मिलंदो। ऐं उहो कप बि छा त कप आहे, शानदार कप आहे जंहिंमें सिंध जा नक्श चिठियल आहिनि, जंहिंमें अजरक आहे, जंहिंमें रिली आहे ऐं ॿिया नमूना हुन में ॾिनल आहिनि। ॾाढो सुठो कप आहे, पर चांहि ॾाढी भली हूंदी आहे नेस्ले एवरीडे जी। ऐं मां त मुंहिंजा जेके दोस्त हूंदा आहिनि ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी जा माण्हू, उहे बि कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि, ज़िक्र कंदा आहिनि त जेके नेस्ले एवरीडे जी चांहि हूंदी आहे त उनजो वरी पंहिंजो हिकिड़ो अलॻि ट्विस्ट आहे। सो खीर हूंदे सूंदे बि के माण्हू नेस्ले एवरीडे जी चांहि पीअंदा आहिनि, छो त हीउ जेको फ्लेवर आहे नेस्ले एवरीडे जो उहो ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे। ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तकड़ि में चांहि तयारु थी वेंदी आहे। ऐं जेकॾहिं कोई महिमान ईंदो आहे ऐं उनखे जल्दी हूंदी आहे, चवंदो यार मां ॿ मिंट तोसां मिलणु आयोसि, त 2 मिंटनि में इहा चांहि तयारु थी वेंदी। वधीक तव्हांखे सदफ़ पाण ॿुधाईंदी। जी बिल्कुलु नाज़रीन, जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां नेस्ले एवरीडे जो हिकिड़ो पैकेट आहे, ठीकु आहे जी। हिन पैकेट सां गॾु तव्हांखे ईज़ीली तव्हांखे कप बिल्कुलु फ्री मिलंदो। इन जी जेकी ख़ासि ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, पहिरियों मां तव्हांखे खीर जे बारे में ॿुधाईंदी थी हलां। हे खीर इलाही ज़बरदस्त, इलाही बहितरीनु, इलाही क्रीमी, इलाही ख़ुशबूदार आहे। तव्हां हिनखे जीअं त तव्हां ॾिसो था त हे फर्स्ट ऑफ ऑल असांखे कावो तयारु करिणो आहे। कावे में जेतिरी तव्हांखे खंडु हसबे ज़ाइक़ा तव्हांखे जेतिरी बि रखणी आहे तव्हां ओतिरी रखी सघो था। सेकेंड, तव्हांखे खीर जो मां त तव्हांखे जीअं पे हर दफ़े ॿुधाईंदी आहियां त मां खणी 2 खां 3 टेबल स्पून टी जा विझंदी आहियां, पर तव्हांजी जेतिरी तव्हां घाटी पीअणु चाहियो था या जेतिरी तव्हां घणा माण्हू जेके आहिनि कावो घटि ऐं अच्छी चांहि घणी दूध पत्ती घणी चांहि पीअण जी शौक़ीन हूंदा आहिनि, कड़क चांहि बि ठाहे सघो था ऐं नॉर्मली तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। सेकेंड, तव्हांजी चांहि बिल्कुलु तयारु थी वेंदी ख़ूबसूरत तरीक़े सां ऐं तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु इन चांहि खे इंजॉय करे सघो था। हे इलाही बिल्कुलु हिन जो जेको हे कवर्ड आहे, जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, इलाही मज़बूत आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हिन में जॾहिं चांहि ठाहींदो त हे बिल्कुलु बि ख़राबु न थींदो। खीर कढण खां पोइ तव्हां हिनखे ईज़िली रब करे पंहिंजे कंहिं बि जॻह ते रबड़ बैंड करे यानी कि तव्हां सील करे तव्हां हिनखे रखी सघो था। इलाही इज़ीली फोल्ड थी वेंदो ऐं हिन में खीर एतिरो भरियल आहे, हेसिताईं बिल्कुलु फुल भरियल आहे त फोल्ड कोन थो थिए। जस्ट मां तव्हांखे जस्ट ॾेई ॿुधाए छॾियो हुयो। कैजुअली तव्हां हिनखे पंहिंजे घर में बि यूज़ करे सघो था। जेकॾहिं तव्हां पिकनिक वग़ैरह ते वञो था उते बि तव्हां हिनखे ईज़ीली पंहिंजे बैग में रखी सघो था। जीअं तव्हां तव्हांजी पिकनिक ते जेकॾहिं खुलो खीर खणी वेंदो त ख़राब बि थी सघे थो, किरी बि सघे थो, पर हिन पैकेट जे अंदरि इहा ख़ासियत आहे त हे कॾहिं बि न किरंदो न हे ख़राबु थींदो। तव्हां हिनखे ईज़ीली पंहिंजे घर में रखी सघो था। राति जे टाइम जीअं त तव्हांखे ख़बर आहे सियारो आहे, सियारे जे दौरान असीं कॾहिं दिलि न चवंदी आहे त गरम गरम बिस्तर मां ॿाहिरि निकिरी असां चांहि ठाहियूं या महिमान था अची वञनि, उन्हनि जे लाइ फ़ौरन चांहि तयारु थी वञे, जीअं असां पंहिंजे बिस्तरनि में वापसि लिकी वेही करे उन्हनि सां कचहरी करे सघूं। त काओ तव्हांजो तयारु हुजे या तव्हां पंहिंजे रूम में कोई बि हीटर वग़ैरह रखियो हुन ते काओ फ़ौरन तयारु करे सघो था। हुन में जेतिरो बि खीर विझो ईज़िली चांहि पी सघो था। ठीकु आहे जी। हिन सां गॾु जेके कप जे बारे में तव्हां सां गुफ़्तगू करे रही हुअसि, हिन जे मथां जेकॾहिं मां तव्हांखे ॾेखारियां त अजरक जो हिकिड़ो निशान ठहियल आहे। हे नेस्ले एवरीडे जे तरफ़ां असांखे हे तोहफ़ो आहे या उनजी सौगात चइजे त इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी आहे त नेस्ले एवरीडे वारनि असांजे हिन कल्चर खे, असांजे हिन सौगात खे असांखे उन्हनि तोहफ़ो ॾिनो आहे। हिन जे मथां जेकॾहिं अजरक आहे त मां तव्हांखे ॾेखारींदी हलां, हिन जे मथां रिली ठहियल आहे ऐं हिन जा जेके कलर्स आहिनि, हिन कलर्स ॾियण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजी जेकी सिंध आहे कलरफुल आहे, असांजी दिलियूं बि कलरनि सां भरियल आहिनि। असांजे दिलनि में एतिरी मोहबत आहे जेतिरी सिंधियुनि खां हासिलु करे सघो था, हासिलु करे वठो। चिड़गढ़ इहे सिर्फ़ु मोहबत दिलि जा दरिया सिर्फ़ु असां सिंधियुनि वटि ई हूंदा त सभिनि वटि आहिनि, पर असांजी दिलि जेकी आहे, असांजी रूह जेकी इलाही कलरफुल हूंदी आहे। असांखे कलर्स इलाही पसंदि हूंदा आहिनि असांजी रिलियुनि जे अंदरि, असांजे रिलियुनि जे अंदरि, असांजे कपिड़नि जे अंदरि, या असांजी जेके सॻियूं हूंदियूं आहिनि। असां जंहिं तरीक़े सां पंहिंजे वॉर्डरोब खे पंहिंजे पाण खे तयारु कंदा आहियूं,
असांखे कलरनि सां इलाही प्यार हूंदो आहे जेके कलरनि सां इलाही प्यार कंदा आहिनि कलरफुल ज़िंदगी जंहिंजी हूंदी आहे उहे हमेशह ख़ुशी रहंदा आहिनि नेस्ले एवरीडे खे एवरीडे ई यूज़ करणु घुरिजे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इरशाद ऐं मां पंहिंजी चांहि तयारु कयां थी अदा उबैद बि असां सां गॾु आहे अदा उबैद हिन वक़्तु असांजो काओ तयारु करे रहियो आहे मोज़ महिमाननि खे उबैद चांहि अदा उबैद चांहि बि ॾींदो ऐं अदा खे मां रिक्वेस्ट कंदसि त ॿिए महिरबानी तव्हां असांजी चांहि असांजे कपनि में विझणु शुरू करे छॾियो हाँ ऐं नाज़रीन तव्हांखे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां तव्हां हिन में शुगर विझो या न विझो जेके शुगर आहे उहे बि हिनखे इज़ीली पी सघनि था घणो मिठो न हूंदो आहे खीर उहे बि हिन चांहि खे ट्राई करे सघनि था ऐं बिल्कुलु उन्हनि खे वॾो मज़ो ईंदो अक्सर त असां पाण बि चाहींदो त असांजी चांहि जो टेस्ट थोरो चेंज हुजणु घुरिजे कुझु फ्रेगनेंसी चेंज हुजणु घुरिजे पर मां तव्हांखे पंहिंजी गारंटी ॾियां थी जेकॾहिं तव्हां हिन टी खे यूज़ कंदो हिन खीर खे नेस्ले एवरीडे खे यूज़ कंदो तव्हांजी घणी अॼु हिकु स्पून विझो छो त चांहि मिठी घणी बि न पीजे पर जेकॾहिं नेस्ले एवरीडे चांहि आहे त उनजो खीर थोरो पाण बि मिठो हूंदो आहे सो इन जे करे हिकिड़ो स्पून खंड जो विझिजे त बहितर आहे अच्छा जी ऐं तव्हांखे मिल्क घणो तव्हांखे खपे नेस्ले एवरीडे तव्हांजी खीर में चांहि में घणो विझां खीर जा 2 चमचा हुजणु घुरिजे नेस्ले एवरीडे माना ज़ाइको हिकिड़ो भरपूर अचणु घुरिजे ज़ाइके जी त तव्हां तारीफ़ तव्हांखे मां छा ॿुधायां ज़बरदस्त हिनजो टेस्ट आहे ज़बरदस्त हिनजो ज़ाइको आहे ऐं मतिलबु ख़ुशबू बि हिनजी इलाही बहितरीन हूंदी आहे तव्हां खीर पहिरियों ई वटी मिलाए रखियो आहे ईअं न ऑफ कोर्स मां जेको आहे न तव्हां जेकॾहिं हिनजे कलर जे बारे में तव्हांखे मां ॾेखारींदी आहियां ॾिसो मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए रही हुयसि हिनजो बिल्कुलु क्रीमी कलर आहे ऐं हिनजी जेकी ख़ुशबू आहे ज़बरदस्त मतिलबु तव्हां जेको आहे न नंढपण खे यादि कजे नंढा ॿार ईअं ऐं इलाही सां हिनखे रुखो बि खाधो आहे तव्हां हिनखे रुखो बि खाई बिल्कुलु ट्राई कजो तव्हांखे खाइण जे लाइ न आहे तव्हांखे ॿुधायां त हीअ सिर्फ़ु चांहि जे लाइ आहे चांहि जे लाइ पर मां जेसिताईं हिनखे थोरो ईअं करे टेस्ट न कयां मूंखे मज़ो न ईंदो आहे हाणे अचण सां उबैद दादा ॾिठो हूंदो ऐं तव्हांजे करे पहिरियां थोरो टेस्ट ज़रूरु कंदी तव्हांजे करे हुननि पैकेट ते वाज़े लिखी छॾियो आहे त ये दूध जो है सिर्फ़ चाय बनाने के लिए पर मां खाइण में बि इस्तेमालु कंदसि असांजा अक्सर जेके घर जा नंढा ॿार हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि जॾहिं ॾिसंदा आहिनि सुको खीर असांजे कंहिं कबट में कंहिं कैबिनेट में कंहिं जॻह ते पियो आहे ऐं इलाही शौक़ीन हूंदा आहिनि ॿार खाइण जा ऐं उहो तव्हां ॾिसंदो थोरे हिकु अधु ॾींहं में तव्हांजो दॿो ख़तमु थी वेंदो त नेस्ले एवरीडे जो जेको पैकेट आहे पंहिंजे घरनि में रखो ताकी तव्हां हुनजी चांहि बि पी सघो एवरीडे नेस्ले एवरीडे इज़ एवरीडे असांखे एवरीडे ई यूज़ करणु घुरिजे ओरिजिनल ख़ासि जेका टेस्ट आहे उहा नेस्ले एवरीडे में आहे तव्हां पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो पाण बि पीओ पंहिंजनि मुअज़्ज़िज़ महिमाननि खे पीआरियो ऐं पाण बि जियो मुअज़्ज़िज़ महिमाननि खे बि जीआरियो ॾाढी सुठी चांहि हूंदी आहे चांहि जा त मां सम्झां थो त हाणे शीदाई ऐं मवाली घणा थी विया आहिनि नेस्ले एवरीडे चांहि जा बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां ॿई चांहि जा मवाली कुझु मां त कुझु हीअ वाली ऐं मां सम्झां थी मां एतिरी गुफ़्तगू कंदसि त मुंहिंजी चांहि बिल्कुलु थधी थी वेंदी मां उस्ताद मोहरम नाज़ खे रिक्वेस्ट कंदसि तव्हां हाणे असांजो सुहिणी वारो गानो ॿुधायो जीअं मां हुन गाने सां गॾो गॾु पंहिंजी चांहि खे बि इंजॉय कयां उबैद सर खे बि रिक्वेस्ट कयूं त अदा खे त अदा तव्हां असांजे महिमाननि खे चांहि पीआरो जीअं उहे बि चांहि खे इंजॉय कनि साईं साईं कलाम ॿुधो ॾिसां पियो त चांहि जी हेॾी तारीफ़ कयो त असां पीआरियूं था पर पाण पीअण वेही रहिया तव्हांखे पीआरींदासीं पुछा बि कंदासीं त अॼु ठहियल चांहि एवरीडे जी चांहि कीअं लॻी नेस्ले एवरीडे जी चांहि पीअण खां पोइ हुनजी जेकॾहिं सुठी हूंदी त तारीफ़ नेस्ले एवरीडे इज़ एवरीडे असांखे सुबुह शाम बल्कि एवरीडे एवरी इवनिंग एवरी मॉर्निंग यूज़ करणु घुरिजे एवरीडे एंड एवरीडे बिल्कुलु इन मां अंदाज़ो लॻायो सदफ़ तारीफ़ करे थी त इहा चांहि घटि न माशाअल्लाह गुड वाह वाह साईं वाह वाह कयो जी मां गानो ॻाए वठां वरी मूंखे बि साईं तव्हां तव्हांजी चांहि पीअण जी वारी थी पोइ असां ॻाल्हाईंदासीं तव्हां चांहि पीजो भला तव्हांजी फरमाइश थिए त जी बिल्कुलु थैंक यू तो सिवाय रूह मुंहिंजो छो नथो लॻे पोइ वरी असांजी फरमाइश हूंदी सुहिणो ॿुधायो पोइ हा सुहिणो साईं मां पाण आहियां पोइ असांजी फरमाइश हूंदी दिलबर ॿुधायो हाली सुहिणी दिलबर जानी वाह वाह सिवाही रूह मुंहिंजो छो नथो लॻे प्यारी तो सिवाही दिलि मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो
पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर रात मां तो लय लुचा तो लय रुआ प्यारी तो सिवाई रूह मुंहिंजो छो नथो लॻे सुहिणी तो सिवाई दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर रात मां तो लय लुचा तो लय रुआ सुहिणी तो सिवाई रूह मुंहिंजो छो नथो लॻे फतकी तोलदा हूँ कया वेठो रोज रुआ तड़पी फतकी तोलदा हूँ कया वेठो रोज रुआ जो हर ॾींहुं मां हर रात मां तो लय लुचा तो लय सिखा सिवाही रूह मुंहिंजो छो नथो लॻे प्यारी तो सिवाई दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर रात मां तो लय लुचा तो लय रुआ सिवाई रूह मुंहिंजो छो नथो लॻे कहते नाज कया हाल महरम चवा तो मैं सब कुछ ॾिसां तो के पंहिंजो सॼा कहते नाज कया हाल महरम चवा तो मैं सब कुछ ॾिसां तो के पंहिंजो सॼा जो हर ॾींहुं मां हर रात मां तो लय लुचा तो लय रुआ तो सिवाई रूह मुंहिंजो छो नथो लॻे प्यारी तो सिवाई दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर रात मां तो लय लुचा तो लय रुआ सिवाही रूह मुंहिंजो छो नथो लॻे ॾाढी सुठी My favorite song, my favorite. साईं जी शायरी भी पंहिंजी अथव यार कमाल करे छॾियो अथई ना साईं सफ़ा ऑलराउंडर बिल्कुल फेवरेट ट्रैक आहे गायब पाणी वरी शायरी भी पाण मौसीक़ी पाण हाणे भले एवरीडे चांहि पीए अथई हा मुंहिंजो हक़ लॻे अच्छा तव्हां जेका असांखे नेस्ले जी एवरीडे चांहि पीआरी आहे ॾिसो न कप जो कलर मुंहिंजे कोट में मैच थिए बिल्कुल तकरीबन त नाज़रीन वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं तव्हां सभु असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध खुशहाली है अमन झूठे पैगाम
सलाम सलाम सुन खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध खे सलाम सलाम सुन जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे मलिकार चऊं था ऐं तव्हां असांखे टेलीफोन बि करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था। मोहम्मद अली ईसानी साहिबु खिल भोग वारो माण्हू सुठो असांजो आर्टिस्ट असां सां गॾु आहे। कचहरी ॾाढी शानदार थिए पई ऐं कुझु वरी अञा मज़ेदार कचहरी रहियल आहे जेका हिन वक़्तु मुलाहिज़ा तव्हां फरमाईंदो। अच्छा ईसानी साहिबु इहो ॿुधायो तव्हां जीअं ड्रेसिंग जो ख़्यालु कंदा आहियो पंहिंजो ॿुधायो पियो त मैचिंग टाई लाज़मी आहे मतिलबु तव्हां पंहिंजी मैचिंग पाण कंदा आहियो या घर वारनि ते इहे सॼियूं ज़िमेदारियूं छॾे ॾिनियूं अथव उहे ॿुधाईंदा त बाबा अॼु इहो ई पाए। सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे मैचिंग जो थोरो सेंस आहे ऐं मूंखे वधीक जेको आहे सो मुंहिंजी वाइफ जेका आहे वाह वाह उहा इन ॻाल्हि जो ख़्यालु बल्कि उहा राति जो कट बजे ठहंदो आहे सुबुह मुंहिंजो हीउ प्रोग्राम आहे त उहो ॿुधाईंदी आहे त हीअ ऐं मां हुनखां एडवाइस वठंदो आहियां। अच्छा 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 भई मां कहिड़ो हाणे हीअ राति मुंहिंजा सॉक्स न पिया लभनि अच्छा हा सो पोइ उहे वरी कढी ऐं हुन ठाहे ऐं बाक़ाइदे सही सही इहा माना हक़ीक़ी तारीफ़ आहे या वरी तव्हांखे घर बि वञिणो आहे न करे ठीकु आहे सभु टचूं त न कयो असांजे घर बि वञिणो आहे सर न घर वारनि खे यादि करण बि ज़रूरी आहे। अच्छा साईं जा वार अच्छा कोन अथव पर तजुर्बो रहिया आहियूं न साईं दोस्त वाक़िया थींदा आहिनि दोस्तनि सां आहिनि साउंडनि सां त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं ज़ाल जी ख़्वाहिश या फरमाइश ते तारीफ़ बि थिए थी त इहे बि सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी मां तव्हां गुज़ारिश कंदो हलां जेके माण्हू पंहिंजे घरवारीअ जी वाइफ जी ऐं औलाद जी रिस्पेक्ट नथा कनि रिस्पेक्ट नथा कनि पंहिंजे ज़ाल जी ऐं ॿारनि जी ॻाल्हि खे ॿुधो तव्हांजी घरवारी छा थी चए तव्हां हुनखे पुछो ॿुधो। अच्छा अक्सर हिकिड़ियूं ॻाल्हियूं जेके ॻोठाणियूं थियनि थियूं वीचार पंहिंजे ख़्याल में ॻाल्हि करे वञनि थियूं पोइ बि हुनजी ॻाल्हि ॿुधो हीअं में हंडायो सही 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 ऐं इहो ज़रूरी आहे तमामु पंहिंजे ॿारनि खे फ्रेंड सम्झो दोस्त सम्झो। अच्छा केपीटी में डिप्टी मैनेजर आहियो माशाल्लाह उन इदारे में छा कहिड़ी ज़िमेदारी आहे कहिड़ा कम कयो? ट्रैफिक डिपार्टमेंट में मोस्टली मुंहिंजी 30 साल ऑलमोस्ट 30 साल मुंहिंजी ट्रैफिक डिपार्टमेंट में नौकिरी रही जेके कार्गो जहाज़नि तां लाहींदा ऐं चाढ़ींदा आहिनि। अच्छा 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 केपीटी इज कस्टोडियन मां अमानतदार सर तव्हांजी ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं हिकिड़ी कॉलर असां सां गॾु आहिनि कॉल शामिल था कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम खुश आहियो न आप ही सदब जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां ऐं कराची खां ॻाल्हाए पिया तव्हां अनीता जी जी मां अनीता नाबी न अगिन खां ॿुधंदी आहियां ॾिसंदी आहियां जी 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 तव्हां बिल्कुलु बिल्कुलु तव्हां न बि न आहियो तव्हां से प्रोग्राम ॿुधंदा आहियो इहा बि वॾी ॻाल्हि आहे तव्हां से प्रोग्राम खे ॿुधी करे इंजॉय था कयो इहा तव्हांजी असांजे मथां महिरबानी आहे। अदी अनीता तव्हांजी वॾी महिरबानी इनखे सलाम कंदमि इहो खिलाईंदो रहंदो आहे दम इनखे जल्दी जल्दी घुराईंदा कयो न अदी तव्हांजी वॾी महिरबानी अलाह से तव्हांखे ख़ुशि रखंदो मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो रब साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे सिहतमंद रखे। जी जी इंशाल्लाह दुआ कंदासीं ऐं मां गानो बि चवणु चाहींदमि इन्हनि जे कारण जी जी ॿुधायो ॿुधायो लख बिस्मिल्लाह सत बिस्मिल्लाह कया लख बिस्मिल्लाह कया सत बिस्मिल्लाह कया खैर खुशी जग भुलवना नचे दिल नचे दिल खुशी मां पई नचे नचे दिल नचे दिल खुशी मां पई नचे वॾा वड़ आया करे तेरेड़ा आया भरे वॾा वड़ आया करे तेरेड़ा आया भरे सिद्धि जे दर दिल नचे दिल खुशी मां पई नचे जी वाह वाह मेहरबानी है असांजी दिल में ख़ुशी विचारे वाह 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 अदी अनीता अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे तव्हां ॾाढियूं सुठियूं आहियो वॾी वॾी महिरबानी तव्हां से प्रोग्राम में शामिल थियो असांखे गानो बि ॿुधायो मोहब्बत अखियुनि जी नूर खां महरूम पर दिल जी रोशनी सां जेका उन दिल जी रोशनी सां तव्हांखे इहो बि चयो त तव्हां इन्हनि खे प्रोग्राम में अक्सर त घुराईंदा रहंदा कयो खिलाईंदा रहंदा आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे इन्हनि खे ॿुधी हाणे त घुराईंदा कयो न बिल्कुलु बिल्कुलु सर इंशाल्लाह कंटिन्यू अदी अनीता बि तव्हांखे चयो उन्हनि चयो जिन खे वीचारनि खे अखियूं अखियुनि वारा अञा वेठा आहिनि पोइ हिते बिल्कुलु वाह वाह जंहिं वक़्तु अचो साईं भलीकार पंहिंजी ॻाल्हि पे कई तव्हांजी जॉब जे हवाले सां न उहो इहे जेको मां ॿुधायो तव्हांखे त केपीटीअ जो कमु इहो आहे त बेसिकली कस्टोडियन आहे अमानतदार आहे हिकिड़ो जेको बि बिज़नेसमैन कार्गो सामान घुराए थो उनखे उहो इम्पोर्ट करे थो असां उहो रखूं था
आफ्टर कंप्लीशन ऑफ डॉक्यूमेंटेशन अच्छा। असां उहो वरी उनखे क्लियरिंग एजेंट जे थ्रू या सेल्फ क्लियरेंस में असां उहो उनखे ॾेई था छॾियूं। सही सही त सही इहो असांजो बेसिकली कमु आहे। सही सही त सही उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जो कार्गो आहिनि, उन में गाॾियूं बि आहिनि, उन में जेको बि असां इस्तेमालु करियूं था सही सही त उहे शयूं उतां इम्पोर्ट थियनि थियूं ऐं हितां एक्सपोर्ट बि थियनि। सही सही हाणे उन भला में ही असां ताज़ी सूरत छा आहे छो त ही वबाई सूरत हाल हुई त इंपोर्ट एक्सपोर्ट खे धकु रसियो हूंदो। रचियो आहे पर पोइ बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजो कमु सही पियो हले। अच्छा, अच्छा। इंपोर्ट एक्सपोर्ट थिए पे एक्सपोर्ट जो इंक्रीज़ थी आहे। तव्हां सही, ख़ासि करे गारमेंट्स में ॾिसंदा हूंदव सही, सही। फैक्ट्रीज़ जेके आहिनि असांजे प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहब जूं जेके पॉलिसीज़ आहिनि उहे बहितरीनु आहिनि, ख़ासि करे इंडस्ट्रीज़ जे लाइ ऐं अच्छा। कारोबारी तबिके। ओ यस सर हे सॼो मुल्क परेशान लॻो पियो आहे, हेॾी महांगाई थी पई आहे, गरीब गरीब तो थींदो वञे, अमीर अमीर तो थींदो वञे। तव्हां अमीर आहियो, तव्हां अमीर था थींदा वञो, तव्हांजे लाइ बहितर आहे तव्हां हेठि तबिके खे बि हिकिड़ी नज़र हणी ॾिसो। मां हिकिड़ी गुज़ारिश करियां तव्हांखे जी। ऐं मां इहा रिक्वेस्ट कंदुमि ख़ासि करे जेके असांजा उहे इदारा आहिनि जेके प्राइस कंट्रोलिंग इदारा आहिनि। सही हाणे ॾिसो माण्हू चवनि था महांगाई मां कल्ह मां पटाटा टमाटा बसर वरिता आहिनि 30 रुपए किलो। अच्छा सर। टमाटो कल्ह मां 3.5 किलो पौणा 4 किलो 100 रुपए में वरितो आहे। अच्छा अच्छा मटर 80 रुपए किलो 70 रुपए वरितो आहे। बसर जेके आहिनि से 35 रुपया किलो वरिता आहिनि, पटाटा मां 30 रुपया किलो वरिता आहिनि। कल्ह मां गोभी बि ॿुधी 20 रुपए किलो थी विया अलाए छो हाँ सस्ती थी अच्छा वई। मसनूई महांगाई भी आहे। ये त प्राइस ॻाल्हि ॿुधी माशाल्लाह। न प्राइस कंट्रोलिंग डिपार्टमेंट वारा फाल न आहिनि, पर जे फाल आहिनि बि जेकॾहिं उहे फाल आहिनि बि वञनि था उहे पंहिंजो ओगाड़ी करे मोटी था अचनि सही, सही। ऐं बसि पोइ उहो आवाम जेको आहे उहो पिसजे थो। तव्हां रुॻो इहो ॿुधायो त पीटीआई में त न आहियो न। न मां पीटीआई में न आहियां पर ॻाल्हि इहा आहे त स्टिल आहे लाइक इमरान ख़ान, सही। स्टिल आहे सपोर्ट इमरान ख़ान, सही। स्टिल अॻिते हली छा थो थिए नथो सही। मां उहो चवां पर ॾिसो तव्हां मां हिते मां वेठो आहियां ऐं मां आई एम नॉट पॉलिटिशियन, आई एम एन आर्टिस्ट। तो गुज़ारिश इहा आहे त असांखे माज़ीअ में बि ॾिसणु घुरिजे। मुंहिंजे घर में जेकॾहिं 4 ॿार 2 MBA हिकिड़ो ME NED खां ऐं हिकिड़ो MPhil एनवायरमेंटल इकोनॉमिक्स में हुजे ऐं उहे 4 बेरोज़गार हुजनि त मां छा चवां। सिर्फ़ु पर्ची सिस्टम पंहिंजो सिफारिशी कल्चर इहो पियो हले न। सही सही घणो सही। घणो इहो पियो हले। घणो घरनि में ईअं बि आहे ॿारनि वटि तालीम त आहे पर उन्हनि नौकिरी कोन्हे वॾी न खेलो ॻाल्हि रेडी इहा आहे लॻाए त बीठा इंटरव्यू जे लाइ अप्लाई कनि था, इंटरव्यू कॉल कोन था अचनि पर जे अचनि था त पंहिंजे सर्विस कमीशन में बि ॿुधण में इहा ॻाल्हि अचे थी त पंहिंजा था नवाज़ी कनि या पैसा तव्हां खणी वञो तव्हांखे नौकिरी पंहिंजे मिलंदी। ख़ानदान जा माण्हू इलाही पास थियनि था। हाणे ये ॿुधायो अख़बारुनि में ख़बरूं रिपोर्ट थियूं। पोइ असांजो टैलेंट असांजी सिंध असांजा सिंधी नौजवान काॾे वेंदो। अच्छा ॿियो वॾे में वॾी जेका बुराई असांजे सिंध में ऐं सिंधी माण्हूअ सां आहे उहा हाणे थी पई आहे त जेके असांजे व्याज कल्चर व्याज ते पैसा असां ॾियूं था ऐं ॿियो क्रिकेट जा जुआरी सही क्रिकेट जा जुआरी उहो हिकु हाणे माण्हू लिकंदा था वठनि। हिकिड़ो सही। मुंहिंजो माइट इनलाज में आहे, मां नालो हुनजो इन करे न खणंदुमि त रूबरू काल पुछो हिकिड़ी पोइ नालो खणो भले हाँ, या न प्लीज। खणो। कॉलर आहे। नालो न कढबो नालो न कढबो ॻाल्हि कबी। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम छा लादा बिल्कुलु ठीकु ठाक भेण, तव्हां कीअं आहियो? नाच चलायां माशाल्लाह 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 अल्लाह सही हिना ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? तबियत सही आहे तव्हां ॿुधायो माशाल्लाह माशाल्लाह बिया लॻो अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे अल्लाह पाक आमीन, तव्हां आमीन। फैन का बचाए थैंक यू सो मच। ज़बरदस्त प्रोग्राम आहे माशाल्लाह मुंहिंजो भाउ बि सदन मोर आहे वॾी अॼु महिरबानी। अदा हाणे न ॿुधायो न गानो मां ॿीहर फोन न कंदीमांव तव्हांजे प्रोग्राम में गानो तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। अॼु पंहिंजी आवाज़ में हाज़िर हाज़िर पंहिंजो ई आवाज़ में इंशाल्लाह। मुंहिंजी बर्थडे थी वई आहे बाक़ी शादी हाणे दुआ कयो जॾहिं थिए त तव्हांखे ख़ासि इनवाइट कंदमि इंशाल्लाह इंशाल्लाह उहा बर्थडे थी वई आहे शादी ते दुआ कजो शादी ते। कमु बर्थडे में आहे जी अदी जी अदी काल कंदा रहिजो, ईअं न आहे त भाउ खां नाराज़ थी वञो ऐं तव्हां छा काल कयां जो तव्हांजा फोन खणनि ई नथा उन ॾींहुं बि फोन कयां मुंहिंजी फोन बस तव्हां बिज़ी करे था छॾनि मां छा कयां मां न कंदीमांव न त ॿीहर फोन ईअं न कजो भले केॾो बि बिज़ी हुजे फोन असांजो पर तव्हांखे फोन करणी आहे असांजो दादा मूंखे प्रोग्राम शामिल थियो। तव्हांजो गानो वणंदो आहे कहिड़ो? आहे इश्क कयो दरवेश पोइ मूंखे तव्हां मां वटि पहिरीं इश्क पाण कयो पेश दरवेश। कयो मां कोन नथी मां मूंखे उहा लाइन वणंदी अथव कहिड़ो? जागीराणीअ जॾहिं मारी मस्ती मिली वई पोइ अहिड़ी हस्ती इहो तव्हां ईअं ॿुधाए छॾियां थो तव्हांजी फरमाइश पूरी थी वेंदी। न मूंखे सही ॿुधाइजो न सही नमूने सां ॿुधायो भले गुनगुनाए सघो था, वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं जीअं छा थोरो गुनगुनाए ॿुधाए छॾियो। ओ जागीराणीअ जॾहिं मारी मस्ती मिली वई पोइ अहिड़ी हस्ती
इरशाद करायईं ऐश थियासीं पाण पिरीअ वटि पेश इरशाद करायईं ऐश थियासीं पाण पिरीअ वटि पेश आहे इश्क कयो दरवेश थियासीं पाण पिरीअ वटि पेश ओ पाण पिरीअ वटि पेश थियासीं पाण पिरीअ वटि पेश ओ पाण पिरीअ वटि पेश थियासीं पाण पिरीअ वटि पेश आहे इश्क कयो दरवेश थियासीं पाण पिरीअ वटि पेश आहे इश्क कयो दरवेश। वाह 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 दरवेश थियण खां पोइ पिरीअ वटि पेश कीअं न थींदो तव्हां? तॾहिं त पिरीअ वटि पेश न थींदो त पोइ वरी दरवेश बि तव्हांखे थियण जी ज़रूरत न आहे। महिरबानी जंहिं पसंदि कयो त हुनखे थोरो अच्छा सर तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयो पिया। अलाए कहिड़ी ॻाल्हि अलाए थी तव्हां कुर्सी कंहिंजो मेरिट नालो न आहे, न पिया खणो। न गुज़ारिश इहा ॾिसो ऐं मां हिकिड़ी ॿी वरी गुज़ारिश कंदुसि त असांजे जेके सिंध में SHO साहिबान आहिनि न SHO साहिबान तमामु वॾो किरदारु अदा करे सघनि था सिंध खे सिंधी माण्हुनि खे बहितर करण में। सही होटलनि ते मां हाणे वियो हुउसि उते रिकॉर्डिंग करे आयो आहियां ॻोठ में नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार होटलनि ते वेठा आहिनि जेके उते फिल्म था वेठा ॾिसनि ऐं उते वरी हिकु वधि अहिड़ो ताड़ू वेठो आहे सम्झा मां नथो चवणु चाहियां हिते उहा ॻाल्हि यकीन कयो इहो असां नस्लनि खे तबाह करे रहिया आहियूं। सही 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 यादि रखिजो इहो असां नस्लनि खे तबाह करे रहिया आहियूं। होटलनि ते वेठा आहिनि ॿारड़ा अच्छा अॻु में ई असांजे हिन वबा जे करे कोविड जे करे असां प्रॉब्लम में आहियूं। स्कूल बंदि आहिनि कॉलेजिस बंदि आहिनि ऑनलाइन सभिनी खे सहूलियत न आहे। सही सही ठीकु आहे त असांजा SHO साहिबान इन ते कंट्रोल करे सघनि था प्रॉपरली उनखे गाइड करे सघनि था। लाइब्रेरी जो कल्चर तमामु ज़रूरी आहे। साईं साहब जेकॾहिं रोज़गार मिलंदो त होटलुनि ते वेहक घटि थींदी बेरोज़गार आहे सही था चओ वांदो आहे त पोइ घर वारा बि तड़े था छॾनि बाबा ॿाहिरि वञो कल्ह घुमो फिरो मतिलबु थोरी हवा लॻेव मसलो इहो वारो होटलनि हिकिड़े खे मां पुछां हुन मुंहिंजे ॻोठ जो आहे होटल वारो हुनखे पुछो हुन चयोसि मालिक पाण था मोकिले जिंद छॾियो वञी ॿाहिरि घुमो फिरो त होटलनि ते वेठा ॾिसो तव्हां उहो नसुल त ॾिसो उनजी एज ग्रुप त ॾिसो हेतिरा 8-10 सालनि जा नौजवान वेठा आहिनि उते यकीन कयो त ॾाढी हालत ख़राबु आहे। बस बस अल्लाह साईं ख़ैर कंदो। सर ॾुख ऐं अफ़सोस त इन हलंदा ई रहंदा इहे त ज़िंदगी सां गॾु ई आहिनि कॾहिं हुजे न कॾहिं अर्श ते त कॾहिं फर्श ते त कॾहिं असां वटि ख़ुशी आहे त कॾहिं ॾुख आहिनि पर तव्हां हाणे तव्हांजे जेकॾहिं असां अक्सर त असांजी जेकी सेलिब्रिटियूं हूंदियूं आहिनि माण्हुनि जी सेलिब्रिटियूं हूंदियूं आहिनि उहे इहे सोचणु चाहींदा आहिनि त यार असां हिननि जी पर्सनल लाइफ में इन्हनि जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में असां ॼाणण जी कोशिशि कयूं त कुझु अहिड़ा ई घरेलू 2-3 सवालात आहिनि कंदी हलां। तव्हांखे कॾहिं खां शौक़ु थियो त इहे 30 इयर्स त तव्हांजा थी विया पर तव्हांखे कंहिं चयो तव्हांखे पहिरियों नंढपण खां ई शौक़ु हुयो त मूंखे एक्टर थियणो आहे कॾहिं खां शौक़ु थियो कहिड़ी क्लास खां तव्हां एक्टिंग करणु शुरू कई या पहिरियों छा कंदा हुयो होस्टिंग कई किथे नात पढ़ंदा हुयो स्कूल में बीह करे थींदो आहे न शौक़ु जी स्टार्टिंग त स्कूल खां ई शुरू थींदी आहे पर तव्हांखे कॾहिं चयो त हुन त एक्टर इलाही सुठा आहियो। इहो इन सां घरेलू सवाल एॾो कया न जुमिलो हुयो घरेलू सवाल हीअ तव्हां प्रोफेशन घरेलू सवाल इहो आहे त तव्हांजी एक्टिंग असांजी भाॼाईअ खे बि वणंदी आहे या न वणंदी आहे पहिरियां मां एड थी वियो घरेलू जवाब गुज़ारिश इहा आहे त मां एक्सीडेंटल एक्टर आहियां। अच्छा आई एम नॉट एक्टर सची ॻाल्हि आहे मतलब एकदम अचानक मतलब न इत्तेफ़ाक़ सां एक्टर थी वियुसि मूंखे ख़बर न एक्टिंग वॾो फन आहे एक्टिंग इज़ नॉट अ सी एक्टिंग इज़ एन ओशियन। इहो हादसाती इत्तेफ़ाक़ कीअं थियो? हा इहो ईअं थियो जो मां जीअं अॻु में गुज़ारिश कई त तारिक रोड ते गाॾी जो कमु कराईंदो हुउसि उते हिकिड़ो PTV जो डायरेक्टर साहिबु ईंदो मोहतरम इक़बाल सईद अंसारी साहिबु उहो बि अचे बेंच ते वेहंदो हुयो तारुफ़ थियो तव्हां केरु चांहि बि घुराईंदो मैकेनिक पीअंदा हुआसीं कचहरी थींदी ऐं पोइ हुन मूंखे चयोसीं तव्हां TV में कमु छो नथा कयो मां चयोसीं मूंखे कहिड़ी ख़बर TV में कमु करण जी त हिननि तव्हां अचो मां चयोसीं मां ॿुधो इहो आहे त तव्हां TV जा उन ज़माने में TV वॾी शइ हुई मां चयो तव्हां त एॾा ज़ालिम आहियो जो तव्हां माण्हूअ खे अचण ई कोन था ॾियो मूंखे कमु कीअं ॾींदो चई न मां तव्हांखे तव्हां अचां थो चवां थो तव्हां अचो पोइ अहिड़े नमूने सां पोइ वरी आउं वियुसि उते बादल साहिबु ऐं इक़बाल सईद अंसारी गॾु वेहंदा हुया हिकिड़े कमरे में जेका पोयां जेके कचे जो एरियो छॾींदा हुआ ठीकु आहे उते आउं वियुसि त उन ज़माने में बादल साहिबु जो ड्रामो प्ले थी रहियो हुन मूंखे ASI जो कैरेक्टर हुयो सलाहुद्दीन तुनियो साहिबु हुओ पोइ मूंखे मां चयो यार मूंखे का ख़बर कोन थियो चवंदा असां तव्हां हीअं वर्दी पारायूं मूंखे चईसीं तव्हां हीअं कयो अचो तव्हां इहे झुॻीअ में वेठा आहिनि प्लाट ते सम्झाई ॻाल्हि त हीअ डायलॉग आहे तव्हां अचिणो आहे तव्हां हीअं करिणो आहे हीअं टीन खे हीअं लत हणणी आहे ऐं तव्हां हुनखे चवणो आहे कब्ज़ो कयूं वेठा आहिनि प्लाट ते अहिड़े नमूने सां हुननि जो ओके ठीकु आहे अहिड़े नमूने सां सिलसिलो हलंदो रहियो हाणे फिल्म बि कई ऐं पोइ वग़ैरह फिल्म कहिड़ी कयो भला? फिल्म कई आहे ऐं महरुनिसा वी लव यू। अच्छा हा
वाह वाह सर मेहरून निसा सां लव यू थियो न थियो मेहरून निसा सां हीरो जो थियो हीरे जो थियो असां त हुयासीं बस छड़ो ख़िदमत वारा सर तव्हांजे घर में एक्टिंग पसंद आहे पसंद कंदा सच मां तव्हांखे ॿुधायां त वाइफ कोन ॾिसंदी आहे जे ईअं हलंदे हलंदे हुनखे नज़र अची वियो बल्कि मां हुनखे चवंदो आहियां त तूं ॾिसंदी कर खामियूं कढंदी कर मूंखे ॿुधाईंदी तूं मुंहिंजूं खामियूं कहिड़ियूं आहिनि सही सही छो जेके तूं खामियूं मूंखे ॿुधाईंदी आहे या आउं पाण ॾिसी जेके खामियूं कढंदुसि उहो न ॿुधाए तव्हांजी खामियुनि ऐं ख़ूबियुनि जे बारे में मां कंटिन्यू ॻाल्हि कंदसि अञा त सवालात खोड़ सारा आहिनि टाइम बि आहे पर हिन वक़्तु थियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन हलंदासीं ब्रेक जे तरफ़ नंढी साईअ खां पोइ वरी मिलूं था ऐं मोहम्मद अली सानी साहिब सां रहियल कचहरी पंहिंजी कंटिन्यू रहंदी सो सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद अॼु मोहम्मद अली सानी साहिब असां सां गॾु आहे ऐं कचहरी ॾाढी ज़बरदस्त आहे कॾहिं कॾहिं सुठी कचहरीअ में ख़बर न पवंदी आहे वक़्त जी ऐं वक़्तु वाक़ई में पुॼाणींदे पुछण वारो आहे आख़िरी ब्रेक डायरेक्टर साहिब ॿुधायो आहे त 4 घड़ियूं इहे बि घारे वठो हिक ॿिए सां सो सानी साहिब हेॾो सारो तव्हां कमु कयो आहे अक्सर मां ॾिसंदो आहियां त अदाकार या फ़नकार अॻिते हली करे वरी पाण चवंदा आहिनि बाबा हाणे असां पाण डायरेक्शन कंदासीं तव्हां काॾे बाबा परे थी वञो असां पाण आहियूं मार्केट में इहो तव्हां भला अञा सिलसिलो न जोड़ियो आहे पाण डायरेक्शन पाण को प्रोजेक्ट या पाण को अहिड़ो सुठो कमु कयो जंहिंमें सभई आर्टिस्ट बि इन्वॉल्व थी वञनि ऐं उन्हनि जी रोज़ी रोटी बि थिए का प्रोडक्शन हाउस खोलियो ॾाढी सुठी ॻाल्हि कई मूंखे ईअं थो लॻे त जहिड़ो की तव्हांखे ख़बर हुजे तव्हां इहा ॻाल्हि कई आहे वाह 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 हा ऐं मां डायरेक्शन बि कई आहे ऐं मां हींअर कुझु दोस्तनि सां मिली करे जॻह मुंहिंजी आहे तारिक रोड ते अच्छा अच्छा हुन में असां प्रोडक्शन हाउस खोलण जे हुन में आहियूं वाह वाह आख़िरी मरहले में उहो हले पियो कमु वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त मूंखे न हुयो मां ईअं चयो त तव्हां जहिड़े माण्हू खे मां उहो चवां न त तव्हां ईअं थो लॻे जहिड़ो की तव्हांखे ख़बर हुई पर इहो सेट न आहे इहो अचानक सडनली तव्हां सवाल कयो आहे ऐं मां तव्हांखे इहो गुज़ारिश थो कयां ऐं इन में आहियां त इन में जेके नाले वारा आर्टिस्ट आहिनि या सिंध में सिंधियुनि माण्हुनि जी सिंधी प्ले जी ख़िदमत करे सघे सही 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 मेन फोकस मुंहिंजो इहो हूंदो सिंधी प्ले खे माना अहिड़े स्टैंडर्ड वारे हुन में आणे छॾियूं त जीअं जंहिंमें लैंग्वेज सही प्रॉप ड्रेसिंग स्क्रिप्ट ऐं लोकेशन सभु शइ जो ख़्यालु रखियो वञे सही सही ऐं मुंहिंजा दोस्त आहिनि अहिड़े नमूने सां असांजा पिताफ़ी साहब आहे हैदराबाद में रईस अली नवाज़ खान पिताफ़ी या असांजो दोस्त आहे जान मोहम्मद सुमरो साहब उन्हनि सां मुंहिंजी कोऑर्डिनेशन आहे ऐं उन्हनि खे उहे बि चवनि पिया त अचो असां तव्हांखे फैसिलिटेट कंदासीं ॾाढा सुठा माण्हू चइबा जेके चवनि पिया त पुराणे ज़माने में ईअं थींदो त इहा माण्हू कारोबारी हज़रात या सुठा वस वारा माण्हू आसूदा माण्हू ऑफर कंदा त फिल्म तव्हां ठाहियो ख़र्चो असांजो आहे ड्रामा तव्हां ठाहियो ख़र्चो असांजो आहे पुराणी फिल्मूं सिंधी ठहियूं ईअं ठहियूं पर हाणे न आहे हाणे कंहिंखे इहो शौक़ु या शौक़ु हाणे बि जेकॾहिं तव्हां ॾिसो जेकॾहिं तव्हां का सुठी शइ सिंध जी हवाले सां कल्चर जे हवाले सां ठाहींदो त अञा बि अहिड़ा रूह अहिड़ा माण्हू आहिनि सही सही ॾिसो सिर्फ़ु कमाई त न आहे न कमाई इहा बि त आहे न त तव्हांजो जेकॾहिं ॿारु वॾो थी ऐं उन में को ऐब न आहे त इहो वॾी कमाई आहे ठीकु आहे न अहिड़े नमूने सां असांजो जेकॾहिं पर जेके अलाह ॾिनो आहे उहो ख़िदमत करे आर्ट जी पंहिंजे फन जी पंहिंजे मिटीअ जी धरतीअ जी यस यस छा ख़्यालु आहे तव्हांजो हा बिल्कुलु 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 ईअं सो हाणे इहो रुझान घटिजी वियो आहे पर तव्हां ॿुधायो त ॿ चारि दोस्त अहिड़ा हा अहिड़ा आहिनि जेके तव्हां सां इंशाल्लाह इंशाल्लाह सुठो कमु कबो सुठो कमु वाह वाह मां डायरेक्शन कई आहे मां कई आहे मां मॉडलिंग बि कई आहे मां कमर्शियल में कमु कयो अच्छा सर कॾहिं होस्टिंग जो तव्हां न सोचो त मूंखे होस्टिंग जो मौक़ो मिलंदो करे वेंदासीं मुंहिंजे घर तव्हांखां सिखंदासीं अरे न सर मां हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि एड करी असांजो सेखारियूं त वरी मसइलो थी वेंदो पोइ तव्हांजी ॻाल्हि बि आहे कुर्सी ख़तरे में पइजी वेंदी हिनखे हल करी थोरा न मां सर खे हिकिड़ी ॻाल्हि कंदसि मुंहिंजी एतिरी उमिरि न हूंदी जेतिरो हिन तजुर्बो आहे बिल्कुलु न न तव्हां एॾा नंढा न आहियो न न तव्हां ईअं न कयो तव्हां इहा ॻाल्हि आहे तव्हां 30 साल जा मां 30 खां बि और रेशमा में बि 30 के अंदर अंदर कल्ह मूंखे 33 ॿुधायो अथई न तव्हां ईअं न चओ जेके इलाही अहिड़ा बि हूंदा जेके अच्छा घणी उमिरि अथसि हा उन मां त ॿुधाए कोन्हे कूड़ तोड़े हा न मां सर 24-25 खां मथे वेंदी न हा न न हा 1995 खां वठी 24-25 हा मां उन खां मथे वेंदी न सही ॻाल्हि न पर इहो
पर सम्झण वारा सम्झी वेंदा हा, आहिनि सम्झण वारा। उहो नक्शो ॿुधाईंदो हा, आहे साईं, हा। आसार ॿुधाईंदा आहिनि बताते हैं। इमारत केतिरी पुराणी आहे जी हाँ, जी हाँ, जी हाँ। ॾिसो, ही त वेठा था- सर साहिब फारिग टाइम में कहिड़ियूं हॉबीज़ आहिनि मुश्किल आहिनि दोस्तनि सर, सां टाइम अॼुकल्ह आहे मुंहिंजी वॉक ख़तम थी वई आहे ऐं सोचां थो त अगेन मां हुनखे रीस्टार्ट करियां ऐं पंहिंजे सिहत सभिनी माण्हुनि खे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त ख़ासि करे हिन एज में सिहत जो ख़्यालु रखो ऐं ख़ासि करे खाइण पीअण में जेको आहे सो एहतियात करियो ऐं बसि इहो हॉबीज़ मौसीक़ी यस आउं आर्ट्स काउंसिल कॾहिं कॾहिं वेंदो आहियां सही। जीअं मां तव्हांखे ॿुधायो आर्ट्स काउंसिल में वञा पियो ऐं एट प्रेज़ेंट आर्ट्स काउंसिल सुठो कमु पई करे सही सही ऐं बहितरीनु कमु पई करे अमन शाह साहब ऐं उनजी टीम बहितरीनु कमु था कनि हालांकि मंसूर ज़ुबैरी मुंहिंजो दोस्त आहे यार आहे इन करे ई त एॾे अरसे खां अमन शाह साहिब Oh, ई yes, आहे इहो yes, नतीजो yes. आहे तव्हांजे करे ई त मिले थो ऐं इंशाल्लाह अहमद शाह साहब जी सपोर्ट कबी ऐं उनखे हेल्प बि कबी सही। ऐं उनखे गुज़ारिश कबी त सिंधी ड्रामा सिंधी कल्चर ऐं उनखे फ़रोग़ ॾियण जे लाइ उहो वधीक कोशिशि करे वाह 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 माशाल्लाह सिंधी चैनल्स बि ॾिसो पिया ड्रामनि जे हवाले सां थोरो लहरूं लहरूं ज़िंदगी बि चओ पिया त ॾाढो सुठो ड्रामो आहे असांजो हा न लहरूं लहरूं ज़िंदगी इन में वॾो हिकिड़ो इत्तेफ़ाक़ ईअं थियो जो तव्हांजो इहो मां त ईअं खणी चवंदुमि त शायदि असांजे मुल्क जो वॾो अज़ीम डायरेक्टर ऐं तव्हांजो जेको आहे इहो करे पियो डायरेक्शन ऐं जंहिंखे असांजे दोस्त खे फ्रेम जी बि पूरी ख़बर शायदि आहे अलाए कोन्हे अच्छा मूंखे इहो आहे त मूंखे हुन खां इहो पुछिणो आहे त मूंखे हुन इन प्ले मां आउट छो कयो अच्छा अच्छा उहो ईअं आहे त हुन साईं वटि मूं वटि मीटिंगूं बि कयूं मानियूं बि खाधियूं नाश्ता बि कया 2-3 जाइ ते वियासीं रेकी बि कईसीं मनोड़े वठी वियोमांसि ॿियो वठीमांसि फाइनली मूंखे चईसीं तव्हां मूंखे हुन नेवी वारनि खां इंटेलिजेंस वारनि खां परमिशन न वठी ॾिनी मां तव्हांखे इन करे ड्रामे में कोन थो रखां अच्छा व्हाट इज दिस यार हे तूं अजीब माण्हू आहीं तूं जेको आहे कहिड़ो पियो करे अच्छा इहो कनि था असिस्टेंट डायरेक्टर इहो ओवरऑल थींदो रहंदो आहे ॿिनि न थींदो रहंदो आहे पर ईअं न थींदो आहे इंसान जी इख़्लाक़ियात इंसान जी कर्टसी इंसान जी हिकिड़ी ट्रेडिशन्स ऐं हिकिड़ो इन खां पोइ तव्हांखे जज़्बात में अची करे चयो त हाणे बाबा हर ड्रामा मां पाण डायरेक्ट कंदुमि टाइम ॾिबो प्रॉपर नमूने सां ईअं न थियणु खपे चैनल्स खे बि इहो ख़्यालु करणु खपे त केरु प्रॉपर डायरेक्टर आहे उनखे असांखे कमु ॾियणु खपे कंहिंखे न ॾियणु खपे या असिस्टेंट करे सघे थो त पोइ असिस्टेंट खे ॾिजे हरू छो असां हेॾो 6 फुटनि जो माण्हू सीड़ायूं जेके ख़बर बि न हुजे सही हा सही सही था चओ सही था चओ माशाल्लाह न न इहा उन मां उहा शइ कोन थी ॾिसो जॾहिं तव्हांजो असिस्टेंट एतिरो क़ाबिल आहे बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे पाण तव्हां इहो ज़बरदस्त ॻाल्हि कयो पिया ज़रूरी आहे सभिनी शयुनि खे सम्झण ऐं सभिनी शयुनि खे सर पंहिंजी लाइफ जेको सुठो मूंखे करेक्टर तव्हां ॿुधायो जेको तव्हां प्ले कयो हुजे तव्हांखे यादि हुजे त यार हुन करेक्टर में मूंखे वॾी मशहूरी मिली मुंहिंजे फिल्म जो आहे महरून सवी लव यू उन में हीरो सां गॾु मुंहिंजो जेको आहे हिकिड़ो मजमू हूंदो आहे उहो तब्दीली जी ॻाल्हि कंदो आहे ऐं उन में इहो डायलॉग आहे मुंहिंजो उहो सुधारे जी ॻाल्हि कंदो आहे चेंज जी ॻाल्हि कंदो आहे तब्दीली जी ॻाल्हि कंदो आहे दानिश तैमूर साहब उहो ॻाल्हियूं कंदो आहे पोइ उते मां मजमे में बीठो हूंदो आहियां उन में मुंहिंजा 2 कैरेक्टर्स 2 ईअं आहिनि त इंटरवेल खां पहिरियां ऐं कुझु ॿियो आहियां इंटरवेल खां पोइ वरी पाकिस्तानी अंग्रेज़ ॾाढो गैलेसिस हैट्स ॿियो टियों इहो त पोइ हू मूंखे जॾहिं इहो ॻाल्हाए वञे थो त असांखे मुआशिरे खे ठीकु करणु घुरिजे असांजा ॿार जेको आहे सो उहे ठीकु थियणु खपनि वग़ैरह वग़ैरह उते मुंहिंजो हिकिड़ो डायलॉग आहे त भाई तुम अपने बच्चों की बात करो हमारे बच्चे तो ऐसे ही होते हैं और धड़ाधड़ होते हैं अच्छा सो अहिड़े नमूने सां इहो सिलसिला आहे न सर तव्हांखे ख़बर हुई छा अॻिते हली लॉकडाउन थियण वारो आहे हाणे हिकिड़ो ॿियो फिल्म आहे मुंहिंजो अलाह से ख़ैर कंदो उनजो इहो आहे त घबराना नहीं है अच्छा हा उहो बि सेम उनजो असांजो आहे पीएम साहिब डायलॉग हसन ज़िया साहब मास्टर माइंड वारनि जो इहो प्रोजेक्ट आहे कि घबराना नहीं है उहो बि फिल्म आहे उन में बि आऊं अच्छा नालो ई आहे घबराना नहीं डायलॉग आहे इहो हा न उहो डायलॉग न आहे पर फिल्म जो नालो इहो आहे इहो पहिरें फिल्म जो डायलॉग ॿुधाइनि था अच्छा 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 महरून सां बि लव यू जो अच्छा अच्छा मूंखे लॻे थो पोइ इमरान ख़ान साहब उते ई फिल्म ॾिसी यादि करे छॾियो लफ़्ज़ मां न घबराना नहीं हाणे ईंदड़ फिल्म जो ईंदड़ फिल्म जेका आहे सा उहा ई आहे त इहो रखियो हूंदनि सर जो डायलॉग ॿुधी करे सही सही अक्सर त इहो घणो अच्छा इमरान साहब जो इहो जेको डायलॉग वॾो मशहूरु थियो घबराना नहीं काई बि ॻाल्हि थिए थी कोई माण्हू घबराना नहीं है ऐं वाक़ई में चवंदा आहिनि हिमत सां हिमत ई अॻिते वधंदी आहे हिमत जुड़ियल हुजे त वक़्तु गुज़री वेंदो आहे ॾिसो को कंहिं बि पार्टीअ सां तालुक़ रखे या न रखे पर हक़ीक़त ई आहे त जेकॾहिं घर में तव्हांखे बिगड़ियल शयूं मिलंदियूं न त उनखे ठीकु करण में तव्हांखे टाइम हक़ीक़त ॻाल्हि आहे सर ॾिसो मां पंहिंजी जेकॾहिं हिकिड़े घरेलू हिसाब सां ॻाल्हि कयां असांखे घर कमरे खे ड्राइण में 1 मिंट लॻंदो आहे चादर छिकी विहण होॾे उछले के
सेटिंग करण में मोरम नास पे पेट जी चादर साफ करे विछा वरी तकिया ओए, लगाए असांजो- वरी डस्टिंग कयो असांजी- वडो टाइम तो लगे असां हिन ॻाल्हि सां सहमत आहियूं पर भ्राड़ त न हणिजे न त मां मिंट में करे हाँ न मिनट में इहा ॻाल्हि ग़लति है ईअं त हाँ न यस एग्रीड अच्छा मां जी अर्ज़ कयो मां सहुली महांगाई में जे- कयो हाँ यस यस ना चाहो Still तो the हिकु point. ॿी शइ बि आहे त थी सघे थो अज़ीज़ अहसानी साहब ईअं बि आहे कॾहिं कॾहिं माण्हू जीअं न दावा कंदो आहे हुनजी एक्सपेक्टेशन इहा हूंदी आहे त यार हेतिरी देरि में थियणु खपे पर उते को बिगाड़ एॾो थियल हूंदो आहे जो उन टाइम पीरियड में साईं असां जेके माण्हू आहियूं न असां अवाम पाकिस्तानी अवाम जो स्पेशल अवाम आहे यकीन कयो त असां स्पेशल माण्हू आहियूं पूरी दुनिया में वञो पूरी दुनिया में जिते बि दुबई में तव्हां लहो हिकिड़ो गॾह जहिड़ो माण्हू ठीकु थो थी वञे हाँ उन्हनि जे लाइ पैदल जे लाइ सिग्नल्स आहिनि सही ॻाल्हि आहे। तव्हां सिगरेट जो टोटो नथा उछले सघो चङो भलो हिते असां माण्हू जेको आहे सो अलाए छा थुकीदा था वठूं ऐं अलाए छा साईं गाॾीअ में माण्हू केला खाईंदे खलूं ॿाहिरि उछलींदा ॿुधायो। मां असां अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके हिते डेंटर पेंटर मेसन कारपेंटर इन्हनि खे रिक्वेस्ट आहे मुंहिंजी हथ ॿधी रिक्वेस्ट आहे महिरबानी करे माण्हुनि जो सही कमु साईं मूंखे कल्ह प्रोड्यूस हाँ, हिकिड़े बिल्कुलु, हमरा बिल्कुलु। हमरा ॾाढी सुठी ॻाल्हि कई मज़ाक में कई चई चङो थियो त जहाज़ जूं दरियूं बंदि हूंदियूं न त माण्हू दरियुनि मां जेको आहे दर खोले पान थो किनाए अचे इहो सिलसिलो ख़राब जेको आहे उहो ख़राब वाकई। ॿियनि मुल्कनि में वञी चाहे सही हे जेके ऐं असां कल्ह अपार्टमेंट्स में रहूं था उते यानी स्पेशली मस्जिदूं हेठि हूंदियूं आहिनि उन मस्जिद जे मथां जेके घर हूंदा आहिनि आसपास उन छत ते कचिरो ईंदो आहे मस्जिद जी छतुनि ते कचिरो था ख़बर बि आहे मस्जिद आहे यानी इहो हाल आहे असांजो सो वेंदे वेंदे को साईं सुठो सनीहो को मैसेज को न्यापो सर सची ॻाल्हि इहा आहे त सुठा सनिहा ऐं इहो त तव्हां वेठा आहियो तव्हां मुतबर आहियो तव्हां ॾियो था पर गुज़ारिश इहा आहे त तव्हांखे उनखे कंटिन्यू कंदे मां हिकु दफ़ो वरी ॻाल्हियुनि खे रिपीट कंदुसि त असांजा SHO साहिबान खे रिक्वेस्ट आहे सर तव्हांजे मथां ज़िम्मेदारी आहे सिंध ऐं सिंधी माण्हूअ जी मुड़ुस थियो वॾेरनि जा जेको आहे सो वाठा न थियो नंबर 1 ॿियो जेके ही क्रिकेट ते जुआरी ऐं व्याज वारा आहिनि प्लीज़ इन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त बाबा जंहिं ॾे जेतिरा पैसा अथव उन्हनि खे माफ़ु कयो ऐं माण्हुनि खे ख़ुदकशियुनि खां बचायो ऐं एडमिनिस्ट्रेशन खे गुज़ारिश कंदुसि त इहो अहिड़नि माण्हुनि ते गिरफ़्त करे उन्हनि माण्हुनि खे पकड़े उन्हनि जे करे माण्हू ज़हनी मरीज़ थी विया आहिनि ऐं इहो ॾाढी हालत ख़राबु आहे मेरिट जो ख़्यालु कयो पर असां हिन जुआ में माण्हू तालीम मेरिट जो ख़्यालु कयो ॿारनि खे तालीम ॾियारियो ऐं पेरेंट्स खे चवंदोसि त ॿारनि पंहिंजो होमवर्क चेक करियो ऐं जेके मोबाइल ते वेठा आहिनि ॿार उन्हनि चेक कयो त मोबाइल में छा था ॾिसनि हाँ, सही चेक- वॾी चेक- महिरबानी चेकिंग साईं ज़रूरी है वॾी वॾी महिरबानी वॾी लख ॾाढो थोरा मैसेज ॾिनो मोहम्मद अली आहे साईं साहिब तव्हां असांजे प्रोग्राम में आयो हाँ, बिल्कुलु, उम्मीद ऐं- कयूं था इहो भेरो तव्हांजो रहंदो असां ॾे हाँ वंस अगेन खोड़ सारी ॻाल्हियूं रहिजी वयूं खोड़ सारी कचहरियूं रहिजी वयूं मुंहिंजा काफ़ी सवाल बि रहिजी विया मोहरम साईं तव्हांजी पर बि ख़ैर महिरबानी आहे, सर असां हर रोज़ वरी आहियूं गुफ़्तगू तव्हां थींदी गॾु। रहंदी, थैंक यू वेरी मच मुलाक़ात तव्हां मूंखे घुरायो थैंक यू सिंध TV थैंक यू इरशाद जागीरानी थैंक यू सदब भुट्टो मां वॾो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो असांजे चैनल्स खे अलाह साईं आबाद रखे त हू पंहिंजे कल्चर पंहिंजे ड्रामा पंहिंजे उनजो ख़्यालु रखनि ऐं उते जेको CO साहिबान वेठा आहिनि उन्हनि खे ख़्यालु करण जी ज़रूरत आहे उन्हनि खे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे सही। त प्रॉपर टैलेंट प्रॉपर कमु बिल्कुलु बिल्कुलु ऐं नाज़रीन गॾोगॾु असां नेस्ले एवरीडे जी जेकॾहिं मां तारीफ़ करणी हलां त नेस्ले एवरीडे खे एवरीडे यूज़ करणु घुरिजे सुबुह शाम तव्हां नेस्ले एवरीडे जी चांहि यूज़ करे सघो सदब इन करे ॿुधाए थी त प्रोग्राम स्टार्ट में बि असां चांहि पीतीसीं हाणे वेंदे वेंदे बि असां आख़िर में पीअंदासीं चांहि जो हिकिड़ो माहौल जोड़बो नेस्ले एवरीडे जी चांहि पीअण सां ई मां बिल्कुलु चुस्त मतिलबु बिल्कुलु एक्टिव थी वेंदी आहियां त थियण बि घुरिजे जॾहिं असांखे थोरी घणी सुस्ती लॻंदी आहे त असां नेस्ले एवरीडे जी जॾहिं चांहि पीअंदा आहियूं त असांजे अंदरि बॉडी में ऑटोमेटिकली चुस्ती अची वेंदी आहे चांहि चांहि मां करण पंहिंजो कप रखां ईअं कोई खणी वञे वरी हिन में चांहि मूंखे पीअणी आहे सो कॾहिं कॾहिं वरी कप न मिलंदो आहे चांहि ठही वेंदी आहे कप न मिलंदो आहे कॾहिं कॾहिं सो ओरिजिनल ख़ासि टेस्ट नेस्ले एवरीडे जी जल्दी में तयारु थियण वारी चांहि ऐं फटाफट तयारु थियण वारी चांहि तव्हां दोस्तनि महिमाननि खे पहिरीं प्यारनि खे पीआरे सघो था टेस्ट ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे ऐं नेस्ले एवरीडे जीअं सदफ चयो बिल्कुलु एवरीडे यूज़ ज़रूरु करणु शामिल घुरिजे थियणु घुरिजे नेस्ले एवरीडे खे असां पंहिंजे पाण सां गॾु पंहिंजे घरनि में बि असांखे कंटिन्यू रखणु घुरिजे नाज़रीन खे वक़्त जी पुॼाणी पंहिंजे जी बिल्कुलु बिल्कुलु एवरीडे बिल्कुलु एवरीडे एवरी मॉर्निंग एंड एवरी इवनिंग में अञा मज़ो ॾींदी आहे नेस्ले एवरीडे जी चांहि ख़ैर नाज़रीन पंहिंजो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो प्रोग्राम जो इंशाअल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं तेसिताईं पंहिंजे घर वारनि जो जिन सां तव्हां प्यार कंदा जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि उन सभिनी जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त इरशाद जागीरानी में मोकिलाए थो भला ॿियो वरी छा कयूं हाणे सो जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु आहियूं टेक केयर हाँ मां तुझे बिना कुछ भी तनाहिया तुझे गड गड हुजी पोए माहिया
मां तुझे बिना कुछ भी नहीं हाँ मां तुझे बिना कुछ भी नहीं तुझे गट गट हुजी तुझे गट गट हुजी कोई माहिया हाँ मां तुझे बिना कुछ भी नहीं हाँ मां तुझे बिना कुछ भी नहीं तुझे गट गट हुजी तुझे गट गट हुजी पोए माहिया हाँ मां तुझे बिना कुछ भी नहीं हाँ मां तुझे बिना तुझे बिना तुझे बतना तुझे गट गट हुजी तुझे गट गट तुझे गट गट हुजी पोए माहिया मां तुझे बिना तुझे बतना हाँ मां तुझे बिना मां तुझे बिना कुछ भी नहीं तुझे गट गट हुजी तुझे गट गट हुजी पोए माहिया मां तुझे बिना कुछ भी नहीं मां तुझे बिना कुछ भी नहीं मां तुझे बिना सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रबखे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जिए सजो घरे थो खुशहाली है अमन जो पैगाम मुझे सिंध खे सलाम सलाम सिंध